हिकड़ो मिंट आराम सां वेहण बि कोन ॾींदो। हरे राम, हरे राम। हां तरसो तरसो इहो छा था करियो? पंहिंजी हालत त ॾिसो। आदत? अरे मुंहिंजी आदत खे वरी छा थियो आहे? आदत न हालत थी चवांव। तो भायो असुल हाणे हिन हालत में वेंदा ॿाहिरि दर खोलण? छो पंहिंजे घर जो कमु करण में कोई गुनाह आहे? पर बि ही कम बाक़ी जेका रही खुई इज्जत तव साहब विञाइजो। अरे तूं त ॼण पाण खे कलेक्टर जी ज़ाल पई सम्झे। कलेक्टर जे ज़ाल खे सिंग थींदा आहिनि छा? आयो त तमाम बि क्लास 1 ऑफिसर है। ॿुधो हिकु नौकर खणी रखो न। छोकर? छोकर न नौकर थी चवां तो भायो असुल। अरे नौकर मुफ्त में रखवा आहिनि छा? तव्हां जो तारूं त अलाए कहिड़ी दाई खयो। चङो हाणे पोइ भई मुंहिंजा तारूं ऐं काकड़ा जा छिटे पहिरीं वञी दरवाज़ो खोल वञ। अरे हाणे इहो बुहारो हथ में खणी केॾां पई वञी? सम्झंदा काई कम वारी माई आहे। कुझु त इज़त वधंदव। चवंदा घर में माई बि रखियल अथनि। दाई? अरे दाई छो रखूं घर में? दाई न माई थी चवां तो भायो असुल। अरे त पोइ खोले ॻाल्हाए न। ये चपन में छो पई ॻाल्हाई? अच्छा बेटा करे आए कसरत? हेतरी देर दर खोलण में भले मार भाऊ बीवी सुकी वने। अरे सुबह साण निकरी वञी सैर करण। भाई को पी जे कम में मदद कराए दे। हाणे इहो कम केर कंदो? पहले करे सके थो। बाकी तू लाड साहब जो पुट। अरे ये भी त हिक किस्म जी कसरत ही आहे। पर तव्हां को नौकर छो नथा रखो? छा चए? नौकर? हा बिनी मां पुट जे दिमाग में रुगो पिया था नौकर नौकर जा दुइला वजन। अरे नौकर रखण लाइ पैसा किथां ईंदा? वण ते कोन टंगिया पिया जो ला हेच बा। मां बि नौकर रखी ॾेखारींदी साव। हेतिरा ॾींहं ज़हर जो डुक भर चुप करे वेठी आहियां। ज़हर जो डुक? हा हिकिड़ो मीराबाई पीतो ऐं ॿियो हाणे तूं पीअंदी। अरे नौकर जो इंटरव्यू बि त मां वठंदुसि न। ॾिसां कहिड़ो माईअ जो लाल इंटरव्यू में पास थो थी ॾेखारे। नौकर रख नौकर रख सॼो ॾींहुं रुगो नौकर नौकर जी रट लॻाईंदी। तू बि मम्मी अजा बि डैडी खे चेराई। चेराइण छा जो आहे? हाणे ईश्वर जे दया सां हू बि त वधियन। तो बि त इंजीनियरिंग पास कई आहे। पोइ मां छो वेठी अॼाणा ॼाण नौकरीअ में लॻे। हेड़ी नौकरी हिंदुस्तान में त कोन मिलंदी जो नौकर रखी सघूं। मिलंदी मिलंदी रख राम ते। ॾिस त कीअं था नौकरियुनि जा ढेर लॻी वञनि। पर हिते त इंजीनियरिंग जा ढेर लॻा पिया आहिनि मम्मी। दीवान जामनदास जे पुट खे इंजीनियरिंग पास के। हाणे चुप बि कर। पंहिंजी भेट तो करी उना धमक जी पुट सां। पर मम्मी हिते का नौकरी मिलंदी त बि जल जंग में। छो जड़ जंग में छो मिलंदी? अवल खैर हिते ई का सुठी नौकरी मिली वेंदा। पर पुछ त सही कहिड़ी नौकरी मिलंदी? क्लार्की। क्लार्की? अरे दीवान जामनदास जे पुट खे इंजीनियरिंग पास के खबर तो छा थियो? क्लार्की कंदो आहे 500 रुपया महीनो पगार। केर? दीवान जामनदास जो पुट। अरे तू त सॼा गांजो पी पियो ॻाल्हाए। सच तो चवां मम्मी। मम्मी मां ॿाहिरि वञा? ॿाहिरि? अचो अञा हींअर ई त ॿाहिरि आयो आहीं। अहिड़ी कहिड़ी तकड़ आहे? चाहे ॿिए त पी। मारिया कंहिंसां मिलण वञणो अथई छा जो ॿाहिरि वञण लाइ एतिरो उतावलो थी रहियो आहीं? ॿाहिरि याने हिंदुस्तान खां ॿाहिरि मम्मी। छा हिंदुस्तान खां ॿाहिरि? हा इन में छा आहे सॼी दुनिया पई वञे। वञनि त उका ई वञनि। वरी कॾहिं कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि पंहिंजी ज़ुबान ते न आणिजे। ॾिस मम्मी पोइ धा न कजांइ त अची हिते फाती आहियां। कोन चवंदसि कोन चवंदसि। चङो तूं ब्रुश करे वठ त मां तुंहिंजे लाइ चांहि खणी थी अचां। ब्रुश ब्रुश त पोइ थींदो मम्मी। पहिरीं चांहि कढे। हाणे अरे एक बार में ही इश्तिहार कंहिं विझायो आहे त मूंखे नौकर जी ज़रूरत आहे। मूं विछायो आहे। हैं त पोइ ॿियो कंहिंखे कुझु खयो हो? मूं चयो मूं विछायो आहे। तो विझायो आहे? हा। अरे पर मूं त तोखे कोन चयो हो। पर मूं किथे चयो त तव्हां चयो हो। मूं चयो हाणे हिन उमिरि में बि कूड़ पई ॻाल्हाई। मूं कॾहिं चयो? हाणे चुप बि करियो। जवान पुट अॻियां ॻाल्हायो कीअं था? अरे पुट जवान थींदो त छा ज़ुबान खे तालो हणी वई रहंदुसि? हैं हीअ फिज़ूल ख़र्ची ठहे थी? पर डैडी अॼुकल्ह इश्तिहार ई सभ खां सुठो। अरे इश्तिहार मुफ़्त में छपाइनि छा? मां अञा काला आसनदास खे नौकर लाइ चई आयो हुउसि। आसनदास? कहिड़ो आसनदास? हू फाटोड़ो दोइल? हा हा उहो ई। हू कंहिं अख़बार खां घटि त कोन्हे। हेल ताईं इहा ख़बर सॼे हिंदुस्तान में फैलिजी चुकी हूंदी। अरे जॾहिं आसनदास जहिड़ा असांजी बिरादरी में पिया आहिनि त पोइ अख़बार में इश्तिहार विझाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई? 3 महीननि खां वठी वेठी रड़ियूं करियां पर तव्हांखे को नौकर आस अचे तॾहिं न। अच्छा
त तुंहिंजो मतलब आहे त मांखे अहिड़े जहिड़े नथू खाइणे खे पकड़े हाणे घर विहारिया जेको अची मुंहिंजे मथे ते चढ़ी दे। अञा ताईं त तव्हांजे मथे ते कंहिंखे बीठल या वेठल कोन ॾिठो आहे। ओ मम्मी प्लीज हाणे तू चुप कर ना। ॿिया बि त हिननि जहिड़ा घणेई ऑफिसर आहिनि, हिकु नौकर वञे मस त ॿियो ठक। शक? अड़े कॾहिं तो ते शक कयो अथम ॿुधाए? तो भाउ वसूल। अड़ी शरीफ ऐं ईमानदार नौकर रखण को मजाक कोने, सभे पासे खबरदार रहणो थो पवे। नौकर न थियो मारियो मिरू थियो। विड़ू? अरे बड़ा विड़ू छा लाए? अड़े डटे मुटे नौकर के घर में गिरण ही छो ॾियूं जो विरण जी नौबत अचे? तो भाउ वसूल। डैडी प्लीज हाणे तव्हां ई त पोइ अखबार में इश्तिहार विछाओ न, त डटो मुटो न, रुगो हॾनि जो पिंजरो ई तव्हां वटि। ओ मम्मी हाणे ठीक है मां ई अंदर हलियो तो वञा। अरे पुटा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। पुटा हिकु मिंट मुंहिंजी ॻाल्हि। मैंने तूं आहीं ज़ाल ज़ाल, मूं त अॻे पोइ असां मर्दनि खे ई ॾियणो थो पवे न। हेॾा ॾिस, जेसि ताईं मुंहिंजे वरितल इंटरव्यू में कोई पास न थियो आहे, घर में मामूली नौकर रखण लाइ बि इंटरव्यू। तव्हां सां बि तो भाई थोरो एॾो छा मिलियो? इंटरव्यू धनी असुल सफ़ा चढ़ी आहे। हां अरे इंटरव्यू सां त माण्हूअ जो इतो पितो ज़ाहिर थी पवंदो आहे, पर तूं इहा ॻाल्हि कोन सम्झंदी आहे। ठीकु आहे, ज़रूरत तोखे आहे न त तूं ई खणी पंहिंजे लाइ को ॻोल्ह। तव्हांजे खुल खे बस लोॾाई लॻंदी पई वञे। हाणे हिन उमिरि में मूंखे कहिड़ी ज़रूरत पई आहे पंहिंजे लाइ ॻोल्हण जी? आहीं न कुल जी दुश्मन। अरे बाबा मुंहिंजो मतिलबु हो त तूं पाण ई इंटरव्यू वठी। पाण ॾियां तव्हांजे इंटरव्यू खे। मुंहिंजो इंटरव्यू बि त तव्हां वरितो हो न। तव्हांजे वरितल इंटरव्यू जो नतीजो अञा ताईं वेठी भोॻियां। अरे हाणे हरू भरू नौकर जी ॻाल्हि तां पंहिंजी ॻाल्हि ते छो आई आहे? त पोइ कोई नौकर रखो छो न था? अरे बाबा को ढंग वारो नौकर मिले त रखा न। किन कंहिं लुचलो फड़ खे पकड़े हाणे घर विहारिया। को लुचलो फर बि कोन ईंदो तव्हां वटि। तव्हां त ईअं था सुवाल जवाब करियो ॼण हुन सां उमिरि भर जो रिश्तो गंढणो अथव। भला अहिड़ा नफ़लनि सां केरु नौकरी करण लाइ तयारु थींदो तव्हां वटि? बाबा तूं न सम्झंदी। ऐं तूं बि त अञा ॿुढी कान थी लॻी, अछनि वारनि खे कारो कयो पई घुमी। ॻाल्हि ॿोल्हि छा पिया? होश त ठिकाणे अथव। अरे अख़बार पढ़ी त ख़बर पवई न। अॼुकल्ह मालकिणीअ जो नौकर सां ऐं नौकर जो मालकिणीअ सां। हाणे चुप बि करो। मूं हिन अख़बार वारनि खे ॿिया के कम ई कहिड़ा आहिनि? इहे कूड़ा किसा न छापनि त पोइ खाईंदा छा मां? इहा ई त तो में ख़राबी आहे। गुस्सो त असुल नक जी चोटीअ ते सुवार हूंदो अथई। वञ, तुंहिंजो ई को नौकर उमेदवार हूंदे। वञी दरवाज़ो खोल। पर ॿुध, जरा होशियारीअ सां सुवाल जवाब कजांइ। मां घर जे पोइतां लिकी थो बीहां। अचो अंदरि। हाँ चओ। जियो अख़बार में नौकर लाइ तव्हांजो इश्तिहार पढ़ियो? अच्छा हिन खां अॻु किथे कमु कयो अथई? हा घणा ॾींहं ते कमु कयो आहे। तुंहिंजी फैमिली वग़ैरह? मुंहिंजी अञा शादी कोन थी आहे। मां सम्झा थी। ठीक आहे अंदर हल त हली कम समझे। हल। अरे ही इंटरव्यू वर्क सी या इंट्रोडक्शन? मां इनन तेरन मेरन में कुछ को न जाना। त ठीक है तो हल अंदर, मां पाणी थो इंटरव्यू वठास। वन्या थी पर याद रखजो हिन दफे रिजेक्ट करणो ना है, समझो? घर में मामूली नौकर रखण ला बेटा तवा सा तो भाई और ओई दो शामिल हुआ। हां तो भाई जो नालो छा बुधायो? अञा बुधायो ही कोने साईं। अरे तमा बुधाए छन न किने ओने लाए वो तो क्या तो यार दुकानो मातो कुदो कुदो यो कुदो नालो वनी के रखे कुदो न साईं उदो हैं? हां नौकर हुए ऊंधा ही ऊंधा है ऊंधो न साईं उदो उदो। अरे हां हां बुधो बुधो ऊंधो ही सही बाकी है। क्वालिफिकेशन? हां मतलब तो छा पढ़े लाई? 8 फेल आया। छा पे लाई? 8 हैं? 8 वठो छा वठा? वठो न साईं 8 8 फेल आया। अरे त मो ये रडियो करे छोपियो गालाई मां को बोड़ो त कोन आया। याद रख मालिक सा कदे में इतरो जोर सा न गालाबो है छा
मालिक साहब कदा भी एतिरो जोर सां न ॻाल्हाइबो आहे। शाबाश। फासी वियो। एक्सपीरियंस? हाँ मतलब त हिन खां पहिरीं किथे कमु करे चुको आहीं? दुबईअ में हिकु शेख जे महल में पंहिंजे मां सां गॾु। त चइबो खानदानी नौकर आहीं। पोइ पोइ हुते चोरी थी। छा थी? अरे थोरो ॾाढिया ॻाल्हाए न। यादि रख, मालिक सां कॾहिं बि एतिरो आहिस्ते बि न ॻाल्हाइबो आहे, सम्झी? छा? मालिक सां कॾहिं बि एतिरो आहिस्ते न ॻाल्हाइबो आहे। छा? मालिक सां कॾहिं बि एतिरो तूं मूंसां मज़ाक थो करीं? हैं? पोइ छा थियो? पोइ हुते चोरी थी। छोरी थी? कंहिंखे छोरी थी? चोरी न साईं, चोरी चोरी। कंहिं कई हुई चोरी? अम्मा कई हुई। ऐं चइबो खानदानी चोर आहीं। जे हिन घर में चोरी थिए त तव्हां कॾहिं बि साबित करे कोन सघंदा त चोरी मां कई आहे। शाबाश। चङो सचा ने साफ़ दिल नौकर पियो लॻी। उहो त साईं रखी ॾिसंदा तॾहिं पतो पवंदो न। छा मतलब? रखंदासीं त कूड़ ॻाल्हाईंदे? माने काथे चयो साईं, तव्हां त असुल वाईअ में वकड़ पिया विझो। छा? छा में वकड़ पियो विझां? कंहिं में न साईं, भुल थी। तव्हां त असुल ॻाल्हि खे चुंबड़ी था पोइ। अरे मां छा को चिचड़ो आहियां के दुड़ो आहियां जो चिमड़ी पवंदुसि? फासी वियसि। मां घीसी कई, जानो भरियो। गानो भरे? कहिड़ो गानो भरी? कहिड़ी फिल्म जो गानो भरी? गानो न साईं, जानो। हैं? जानो मां तोबा कई। तोबा के? हाँ। एतिरे में तोबा के? अरे अञा त इंटरव्यू शुरू मां सथियो आहे। तो मूंखे छा करे सम्झो आहे? बोड़ो। हैं? कुछ भी न साईं मां। कुछ भी न? यानी त मां कुछ भी न आहियां। फासी वियसि। हाणे भला पगार ॿुधाईंदा? पगार ॿुधाए। कम कोन ॾिसंदे? ठीकु आहे, पहिरीं कमु ॾेखारियो। ऐं जे पगार पसंदि न अचई त अजायो कम छो ॾेखारे? त पोइ जीअं तव्हांखे वणे सो पहिरीं ॿुधायो। ठीकु आहे, मां तोखे पगार ॿुधाईंदे कम ॾेखारींदुसि ऐं कम ॿुधाईंदे पगार ॾेखारींदुसि। पगार ॾेखारींदा? मुंहिंजो मतिलबु आहे पगार ॿुधाईंदे कम ॾेखारींदुसि ऐं कम ॾेखारींदे पगार ॿुधाईंदुसि। ठीकु आहे साईं, तव्हां त हाणे मूंखे ईसाए छॾियो आहे। अरे नौकर जेतिरो हिसियल हुजे न ओतिरो सुठो। फासी वियसि। ध्यान सां ॿुध, पगार 75 रुपया मिलंदा। ठीकु आहे साईं, मुंहिंजो खाधो बि को घणो कोन आहे। खाधो? तोखे खाधो केरु ॾींदो? इहा कुल पगार अथई, सम्झी? ॿिया शर्त मामूली आहे। उहे बि ॿुधाए छॾियो साईं। बासण ॿुहारी पोचो तोखे ई करणो पवंदो। ठीकु आहे साईं। घर जो अंदरियों ॿाहिरियों कम बि तोखे ई करणो पवंदो। इहो बि ठीकु आहे साईं। राति जो चौकीदार ते चौकसी बि तोखे ई रखणी पवंदी। चौकीदार ते बि चौकसी? हा, अॼुकल्ह जा चौकीदार चोरनि सां मिलत हूंदा आहिनि। पर साईं सुवाल जवाब न कर। बराबरि साईं। ॾींहं जो भंगियाणीअ ते नज़र बि तोखे ई रखणी पवंदी। बंगाड़ीअ ते बि नज़र? हा, इहो ॾिसण लाइ त उहो कमु पूरो करे ॿाहिरि वञण वक़्तु घर जी का शइ त कोन थी ॻाए वञे। पर साईं बाबा चयो मैंने सुवाल जवाब न कर। बराबरि साईं, पर हाणे हिकु ॻाल्हि मां पुछां? बिला शक पुछ। तो मुंहिंजा सभई शर्त मञिया आहिनि ऐं इन करे मां बि तुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी मञींदुसि, ज़रूरु मञींदुसि। चओ। तव्हां सरकारी नौकरीअ में आहियो नी? छो? लॻाए कोन थो छा? तव्हांखे हर साल इंक्रीमेंट बि त मिलंदी हूंदी नी? अरे न त छा सॼी जे मार हिक ई पगार ते कमु कंदो रहंदुसि? त पोइ हर साल तव्हांखे एतिरी पगार मूंखे बि वधाए ॾियणी पवंदी। यानी त नौकरी मां कंदुसि ऐं इंक्रीमेंट तूं खणंदे? ईअं ई सम्झो। हेतिरो ॻाल्हाईं कीअं पियो? जीअं तव्हां सां मुंड में ॻाल्हाइणु खपंदो। अरे तूं त असल मथां लांग वराईंदो पियो वञी। तव्हां त ॻाल्हियूं अहिड़ी पिया कयो, तव्हांखे नौकर रखिणो ई कोन्हे। अजायो छो पिया वक़्तु खोटी करियो? रोटी? अरे रोटीअ जो हिन ॻाल्हि सां कहिड़ो वास्तो? रोटी न साईं, खोटी चयमि, खोटी। तव्हांखे नौकर रखिणो ई न। तव्हां पंहिंजे कननि सां गॾु पंहिंजे दिमाग़ जो बि इलाज करायो। छा चए? मुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे? अरे तो छा मूंखे निधन को करे सम्झो आहे? जवान पुट अथमि, प्रकाश। प्रकाशा, प्रकाशा। छा थियो? एतिरियूं रड़ियूं छो पिया करियो? अरे ही ही बि बोड़ो आहे छा? मालिक तव्हांखे नौकर रखिणो ई कोन्हे। हलू भलू आहे रखणो आहे। अंदर हली कम कर, बाक़ी
जे खिलाफ आहे। त हिन दफ़े मां पंहिंजो वीटो थी इस्तेमाल करियां। तूं छा अमेरिका मां आई आहीं जो थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते पंहिंजो वीटो थी इस्तेमाल करी? मां अमेरिकन वीटो छो कमाणियां? हैं? मां पंहिंजो वीटो कमाणींदड़, पंहिंजो सिंधी वीटो, सम्झव? अरे मारा अंदर हली कम कर हलो। अरे। ॾिसां त वीटो करी अच। अरे धनी पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। धनी अरे हिन मारे छॾे कम वक़्त हाणे मुंहिंजो ॾेवालो ई कढी छॾे। हाणे मां छा कयां? छा थियो डैडी? छा थियो? तव्हां सॾ गया? हा पुट, जॾहिं पिणे पूरो थी वञे न तॾहिं अचिजांइ। पर मां बाथरूम में हुअसि डैडी। अरे बाथरूम के ॿाहिरां तालो त लॻल कोन हो, हैं? हू बदमाश मुंहिंजी जान वठण लाइ तयार बीठो हो ऐं तूं बाथरूम में ऐश सां वेठो आहीं। छा करे रहियो आहीं बाथरूम में? बाथरूम में स्नान डैडी। सनान ई करे रहियो आहीं। के फोटू बोटू त कोन ॾिसी रहियो आहीं न? हैं? तकिड़ो टुवाल ॿधी ॿाहिरि नथे अची सघे मुंहिंजी मदद करण लाइ? हू बदमाश मुंहिंजी जान वठण लाइ तयार बीठो हो ऐं तूं बाथरूम में ऐश सां वेठो आहीं। अरे मुंहिंजी ॻाल्हि सुन त सही। मां हाणे अची पियसि त की तूं ॿाहिरि चुप। अगरबत्ती जो टुकर के डालो तो बा घर में एक शय किथे चाहे ते कोन मिलंदी। धनी अड़ियो धनी इन घर जे माण्हुनि सां बि तोबा खे हरे राम ॿुधी बि कोन थी। जीअं उमिरि वञे थी वधंदी तीअं वञी थी ॿोड़ी थींदी। धनी छा थियो? वरी छा जी हाय हाय मचाए ॾिनी अथव? बाय बाय। अरे बाय लॻे मुंहिंजे दुश्मननि खे मां छो बाय बाय कंदुसि? बाय बाय कहीं चयो हाय हाय थी चवां तो भायो असिल। हाणे ॿुधायो छा खपेव? ओॾा मुतो पे तो सड़े कड़े अरे त वञू त किथे उभामी न वञे। कड़े कहीं चयो सड़े जम तो पे तो सड़े। अच्छा। हाणे ॿुधायो त सच छा लाइ कयावा? ओ धनी हिते हिकिड़ो हेतिरो अगरबत्ती जो टुकड़ो मूं काल्ह बचाए रखियो हो। केॾा वेंदो मारो अगरबत्ती जो टुकड़ो? कल्ह मूं ई ॿारे छॾियो हूंदो। अरे बाबा घणा भेरा चयो थी मां त घर में हिकु दफ़ो पूजा करणु काफ़ी थींदी आहे। जॾहिं मां तव्हां सभिनी जे पारां सुबुह साणु थी पूजा करियां पियो त पोइ तोखे वरी अगरबत्ती ॿारे पूजा करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? हर को पंहिंजो पंहिंजो पुञ पाईंदो। पुछ पाईंदो यानी त मां हाणे पुछ पियो कयां? पुछ न पुञ थी चवां तो भायो असिल। ओॾा मुतो सड़ी रख थी वियो हूंदो। तव्हां अॼुकल्ह जे ज़ालुनि में इहा ई त ख़राबी आहे। सच छॾण न चई असल में त तीखा लॻनि मां। हे भगवान तनीअ वो अगरबत्ती जो टुकर कल्ह ॿारे छॾियो आहे पर तव्हां काई चिंता न करियो मां नई अगरबत्ती ॿारे पूजा थो करियां। हे भगवान ला 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 ला। विजय न पूजा में खलक अञा भगवान सां मुंहां मुंह थी रूह हरण शुरू मस करियां त या माणे या तूं असुल तारका या हिरण्या कश्यप वांगुरु विगुन ज़रूर विझो। ओ सॉरी डैड रियली आई एम वेरी सॉरी पर मूं तव्हांखे ॾिठो कोन। आ कीअं ॾिसंदे इहा ई श्रीदेवी या जया प्रदा जी मूर्त भित ते टंगियल हुजे हा न त निंड मां उथण शर्त पहिरीं हुनजो दर्शन करी। हा हो डैड प्लीज चुक थी पर तव्हां त कमरे में हो ई कोन। त हिन स्टूल ते केरु बीठो? पर स्टूल ते ये टंगी पियण जी कहिड़ी ज़रूरत पई? को कोको बोको ठोकणो आहे छा? ठीक है मां तो ठोकिया। अरे बाबा पूजा पे कई ये भगवान जी मूर्त नज़र कान थी अचई पर हिन लाइ ये स्टूल ते टंगी पियण सॉरी मुंहिंजो मतिलबु आहे चढ़ी पियण जी
अरे कमाल तो करी भगवान बीठो आहे मथे भित ते बराबर जे मां एक ज़मीन ते बीहंदुस तो उनु के ॾिसंदो कीअं पर डैडी भगवान तो हर हंदा है हर के भरोसे अरे त मूं किथे चयो त कोन पियो ॾिसे हाँ पर जे ध्यान ॿिए पासे हुजेसि त हाँ साम्हूं बीहण सां घटि में घटि ॾिसणो त पवंदुसि न भगवान मां साम्हूं बीठो आहियां अरे असांजा वॾा के बेवकूफ़ कोन हुआ ही जो अॼु ताईं बि देवन ऐं देवताउनि अॻियां घिंड घड़ियाला वॼाया वेंदा आहिनि से छाजे लाइ अरे उन्हनि जो ध्यानु पाण ॾांहुं छिकाइण लाइ पर तूं अञा ॿार आहीं इहे कूड़ियूं ॻाल्हियूं तुंहिंजी सम्झ में कान ईंदियूं हे ईश्वर हिन अज्ञानीअ जे ॻाल्हियुनि जो दिलि में न कजांइ हिन जी खता बख़्श प्रभु हो डैड ता भगवान सां ॻाल्हि ॿोल चालू रखो मां अंदर तो वञा हाणे हेतिरे गोड़ शोड़ बैदि भगवान अञा भित ते बीठो हूंदो बाबा मां ई थो वञा तूं चालू रख पंहिंजो रींगण कोई घर में पूजा बि करणु कोन्हे मम्मी मॉम एतिरो ज़ोर सां तो हलाई ॼण पाणे वारनि खे ॿुधाइणो अथई अरे हाणे बस पे कर हाणे बस पे कर मां खे तो नचाए किनो जोड़े अचई त 24 कलाक उन खे वेठो नचाए जाए छा चे वरी त चो जोड़े कॾहिं ईंदी अञा गिठ में गितो पियो आई ऐं पुछी तो कॾहिं ईंदी पहिरीं पाण त संभाल पाण संभालण केड़ी वडी ॻाल्हि आहे मॉम ही ॾिस ज़मीन ते पाण संभाले पिया ही स्टूल ते ही संभाल बाबा पूरी न पवई पहिरीं का सुठी नौकरी मिलई त पोइ यही खराब ॻाल्हि आहे तुंहिंजी मॉम सुठी नौकरी हिते मिलणी कोन्हे इन करे जोड़े ते अचणी कोन्हे नौकरी बि मिलंदे पर कॾहिं when जॾहिं मां उठो थी वञा बाबा तू त असुल ॾिस मम्मी हींअर मुंहिंजी उमिरि 24 साल थी वई आहे अञा त कंहिं सुठी नौकरी जो चांस नज़र अचे कोन थो ॿिया बि 2-4 साल गुज़रिया त बस थोड़ो खुशी हूंदी अखियुनि में हिकु मोटो चश्मो हूंदो गिलनि में खॾूं हूंदियूं पोइ तोखे त मारा लेखक थियण खां पंदो ओके असां सीक्वेंस फेरा था सघूं कब पहिरीं मां शादी करे थो ॾियां ऐं पोइ नौकरी कंदुसि ऐं जोड़े खे खाराईंदे छा मां डैडी हां मूंखे बि त डैडी खाराए पियो न हूअं बि नुंहुं धीअ बराबरि थींदी आहे सम्झी त के धीअ हुजाई मारिया मता पड़े ने साम्हूं ई चयो अथई तूं घर छॾे सदां वठी हलियो वेंदे चङो भला हीअं था के बिज़नेस वारे खे था बोल एती लेती बिल्कुल ना सिर्फ हिकु शर्त रहंदो कहिड़ो सिर्फ वो मूंखे पाण सां गॾु बिज़नेस में लॻाईंदो कमु करण लाइ मां तयारु आहियां पैसो न चओ महिनत मुंहिंजी चुप कर मारिया सहारन जे दर ते वञी पवंदे घर जमाई माण्हू खिलंदा चवंदे सहारन जो नौकर आहे सहुरनि जे दर ते वञी छो कंदुसि ऐं कॾहिं नाठी बि नौकर थींदो आहे छा पार्टनर मम्मी पार्टनर हिस्सेदार कोन थी खपे अहिड़ी हिस्सेदारी सहारन जे पैसे ते सहुरनि जे पैसे ते त छा आहे उहो कर्ज़ करे सघिबो हिकु दफ़ो धंधो ॼमियो उहो कर्ज़ लाइ छॾिबो पोइ पंहिंजो धंधो पंहिंजो पाण मालिक केर ईअं मञींदे छो तो जहिड़े अड़बंग ते केर पैसो ईअं छो विञाईंदो मम्मी ज़रूरु विञाईंदो पंहिंजे धीअ जे सुखी आईंदे लाइ संदन ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि जे ब्राइट फ्यूचर लाइ मारा अलाए कहिड़ियूं फिल्मूं तो ॾिसी दिमाग़ ई उल्टो पियो लई फिल्मूं न मम्मी प्रैक्टिकल सजेशन चङो भला हीअं कर हाणे बस कर कोन था खपनि तुंहिंजा मम्मी हिकु मिनट प्लीज़ चवंदो भला कहिड़ो आहे उहो तुंहिंजो प्रैक्टिकल सजेशन हिकु गरम गरम मिठो चांहि जो कोप हा हाणे आती वञी तो मस्करो थींदो कंहिं सर्कस वारे ॾिठे त पाण सां गॾु ई वठी वेंदे चाय नंढा दीवान नंढा दीवान
ही वरी कह रहा बुधाए तो मालिक केड़े इनके खबर ही काने ई नो नौकर आए कल खाई लगो आए नौकर हाँ। इन घर में इम्पॉसिबल डैडी के खबर है हाँ खबर आए मुंह बने तो पंहिंजो वीटो इस्तेमाल कयो आए वंडरफुल मम्मी रूस है अमेरिका वीटा में तुझे वीटे के न तो कोने चलींदा पर एडो डैडी जे पगार में नौकर रखण नो नो पड़े में दम नाए हुआ न त हेडे वडे उदे ते आए जेकर के चो चा करे अरे बाबा बड़ी छाजी खाओ खाओ लगाई नहीं थई तमा के त याद आए रुगो खा पंहिंजे पुट जे लाइ के चो चा छो न करियो अरे चली पुट जे लाइ कंहिंखे चइबो आहे छा हाँ? जंहिंखे धीअ ॾियणी हूंदी सो अची करे ॾेई वेंदो नौकरी लाइ थी चवाव हा हा मां बि छोकिरीअ लाइ थो चवां को नौकरीअ लाइ कोन थो चवां तो खणो शोभा कहिड़े शोभा वो डॉक्टर सतराम दास जी थी है दीवान शिकिर शेट्टी जी कीअं आहे दीवान साहब हाँ? तोबा भाई बड़े तोभा ॿई बरे हाँ तोबा तुंहिंजी बि पीढ़ीअ में वञे पई कल थियनि ॻाल्हाई पई रुगो चपन में न त रड़ियूं करे सॼो पाड़ो मथे ते खणा हो मम्मी हाणे मतलब जी गाल करना ॿुधण तॾहिं न हेतिरा माण्हू था ऑफिस में अचनि व हाँ। कंहिंखे पुट जे नौकरीअ लाइ चओ छो नथा अरे बाबा चवां छो नथो पर अॼुकल्ह रांदि लॻी पई आहे पैसनि जी सही अॼुकल्ह पैसनि पाए सां केरु थो रांदि करे अॼुकल्ह त रांदि लॻी पई आहे सावन नोटनि जी यार तू चुप कर ना नौकर के कड़े विच में असुल न ॻाल्हाइण घुरिजे इहो वरी नई ॻाल्हि साईं इन खां पहिरें नौकर पहिरों मालिक चवंदो त नौकर खे पाण कॾहिं बि ॻाल्हि जी शुरूआत न करणु घुरिजे ठीक ही चवंदो हो ऐं उन खां अॻियो मालिक चवंदो त फाइनल ॻाल्हि हमेशह मालिक खे ई करणु घुरिजे बिल्कुलु ठीकु चवंदो हो ऐं हाणे वरी तव्हां था चओ त नौकर खे विच में असुल कोन ॻाल्हाइणु घुरिजे शुरूअ में न ॻाल्हायां पिछाड़ीअ में न ॻाल्हायां ऐं विच में बि न ॻाल्हायां त आख़िर मां ॻाल्हायां कॾहिं ॻाल्हाई न साईं जेकॾहिं ॻाल्हाईंदो बि कोन त राति जो निंड ई न ईंदी वो अंदर वञी कम कर रुगो वञी बक बक लॻाए वेठो वञ अंदर हा चओ अरे बाबा चयो त तो पे न ॿुधो त चवां न ॿुधो हाँ। तव्हां पंहिंजे पुट जे लाइ का छोकिरी छो नथा ॻोल्हियो अरे नौकरी छा मुंहिंजे खीसे में रखी आहे जो कॾहिं खणी खेसि सघियां नौकरी लाइ न छोकिरी लाइ थी चवां मां हा हा मां बि नौकरीअ लाइ थो चवां को छोकिरीअ लाइ कोन थो चवां को भायो असुल मां चवां तो मां ॿाहिरि छो न हलियो वञा हा भली वञ ऐं अरे हूअं त कॾहिं घर खां ॿाहिरि वञण वक़्तु कोन पुछंदो आहीं अॼु सीटियूं किथां उभरियो आहे हिंदुस्तान खां ॿाहिरि वञण लाइ थो चएव छा हिंदुस्तान खां ॿाहिरि हिंदुस्तान खां ॿाहिरि हा अरे हुन लाइ ठिकाने जा किथां ईंदा खाधे पीते ऐं भाड़े पुते जो ख़र्च जेसि ताईं नौकरी मिले तेसि ताईं खाईंदे चवां बाबा का लॉटरी वॉटरी लॻी थी जा हिकु कंपनी वारा पंहिंजे ख़र्चे ते मोकिलण लाइ तयार आहिनि हाँ। रहण लाइ फ्री फर्निश फ्लैट हाँ। 5000 पगार हाँ। ऐं कार वग़ैरह हा भई पोइ त ठीकु आहे मां बि हेतिरी देर खां वेठी सोचां हाँ। चवां छा चवां छा चवां त चई ॾे न हाँ? हैं एतिरी देर रुगो सोचण खां चई छो न थी ॾिने मूंखे कोन्हे केॾा मोकिलणो हाई ढाई हिकिड़ो ई ॿार सो बि मोकिले ॾियां विलाए अरे पर विलायत अॼुकल्ह कहिड़ी परे आहे राइट मम्मी अॼुकल्ह झट जवाई दाला लॻा पिया आहिनि हाँ। कलाक में हिकु मुल्क खां ॿिए मुल्क हाँ। ॿिए मुल्क खां टे मुल्क हाँ। असुल ज़ूम ऐं सच थो चवई सच तो चवई हाणे चुप बि करियो जे पुट जो मुंहुं ॾिसण ते दिलि थिएव त अथव 10,000 रुपया तो एकदम घुराए वठोसि त बाक़ी फोटू छो कढाए फोटू हा अरे जॾहिं जॾहिं पुट जो मुंहुं ॾिसण ते दिलि थिए न हुनजो फोटू खणी पंहिंजे पासे में रखिजे बसि ॻाल्हि थी पूरी फोटू रखण मुंहिंजा दुश्मन जेको सोचेव सो था ॻाल्हायो पीउ वारा कासाई रुगो अथव पैसनि जी तात अरे पैसा मां पाण सां ॿधी खणी वेंदुसि छा हे, लिखाए वरी स्केच में तूं सचपच मूंखे छॾे वञण थो चाहीं तो जहिड़ी माउ खे छॾे केरु वञणु चाहींदो मम्मी पर इहो सच अथई त हिते एतिरा पैसा कोन मिलंदा न मिलन पैसनि खे धूड़ विझबी छा तूं हलियो वेंदे पिणे जो सुभाउ त तूं ॾिसी थो मां त हिते अकेली चरी थी पवंदसि ठीकु आहे मम्मी जेसि ताईं तूं ख़ुशीअ सां मोकल कोन ॾींदीअ कोन वेंदुसि
पर को एड़ा सुख ते कोन मिलंदे जेला आस पाए बैठी है खड में पवन अहिड़ा सुख मंजिल तुंहिंजो सुखी काफ़ी आहे तूं हूंदी तुंहिंजी कुंवार हूंदी नंढड़ा नंढड़ा गुलड़ा हूंदा सॼो ॾींहुं घर में चहल पहल मची पई हूंदी सॼो अंगण पियो बहकंदो वाह वाह छा तो ऊंची कल्पना है तुझी पर मम्मी जेड़ा हिंदुस्तान जा हाल है तो उनके भी नौकरी करनी पवंदी वो चहल पहल जे बदला किल किल ऐं खेपी लगी पई हूंदी घर में सॼो पाड़ो पियो खिलंदे हलो मारा जेको थो चई थो ॻाल्हाई इस त कीअं थो गुरु बाबो वधावई हच भाई बाकी तुंजी कमी हुई साब पूरी थी सच नंढा दीवाने तव्हां ॾाढा सुठा आहियो ओके मम्मी हाणे तू आराम कर हेॾा अची वई अरे छा करे सॼियो भाई तो के साईं असली नालो तो उधो आहे पर वॾे दीवाने प्यार वचा ऊंधो करे रखियो आहे अरे डैडी रे सपनी के अंदर करे रखियो है तू केड़े बागे जी मूड़ी है मतलब त नालो ऊंधो करे रखियो अथईस अच्छा अच्छा ता सब तो के ऊंधो करे ही सडींदासी सच पच ॾाढो प्यारो नालो है सच नंढा दीवाने तव्हां ॾाढा सुठा आहियो हाणे अंदर वञी को कम कंदे कि न सॼो ॾींहुं ते वीडियो किस्सा कुटींदे मालिक ने ॿिया कम त सभु पूरा करे आयो आहियां बाक़ी बासण मलणा अथमि तैं कहिड़ा सभु कम पूरा करे आयो आहीं मां बि त ॿुधां कुंवारी पाती अथई बुआरी सो त मालिक ने बुआरी तमाम नंढी आहे पाईंदे पाईंदे रात थी वेंदी बाज़ार मां वॾे हैंडल वारो ॿारो वठी अची थो पाया वो वञी रुगो ख़र्च वधाईंदो दीवान साहब ॿुधी वरिते त हाणे जो हाणे नेकाली ॾेई छॾींदे तू भी मम्मी हरू भरू सब गल्हियूं डैडी के छो बि ॿुधाई बस बस नौकर रखियो है मालिक ने हाँ। मार्केट जो कम हुजेव त ॿुधायो वठी अचां वञ पर शयूं ज़रा संभाल सां वठी अचिजे कुझु पकाई सगाई कजे अॼुकल्ह बाज़ार में लुट लॻी पई आहे अॻो को डबल रोटी अंडा वठी अचिजे इन जो अव्हां कोई फिक्र न करियो मालिक ने बाज़ार जो तमाम घणो अच मुंहिंजो अथमि तव्हां पैसा ॾियो मां वटि पैसा अड़े पर बासण त मले वञी आ बासण हा बासण त मालिक ने अचनि त पोइ अची मलींदसि नी भाषण अचन अरे उस्ताद इहो वड़ी छाची वे वड़ी त चो ऊंधा अरे ऊंधे जा पुट मरी मां इनखे कोन छॾींदुसि अरे इहो ऊंधो केॾां वियो तव्हां एतिरो रड़ियो छो पिया करियो मां त पुछां ऊंधो केॾां वियो मार कुट विया मार कुट अरे घर में सॼी क्रॉकरी जो कचूमर कढी हाणे ॿाहिरि मार कुट करण वियो आहे मार कुट न मार्केट वियो आहे बाज़ार वियो आहे हाँ। तव्हां हीअ बगल प्लेटनि जा टुकड़ा खणी माण्हुनि खे छो पिया ॾेखारियो जग ॾिसंदो त चवंदा घर में का सॼी प्लेट बि कान अथनि ऐं अथई बि कान हाँ? हाणे रुगो चिमचा वेही गुड़काए जो हाँ? अरे मुंहिंजी मत मारी हुई जो तुंहिंजे चवण ते हुन हरामखोर खे कम ते रखियो पर बि डैडी थियो छा है अरे अंदर में वञी ॾिसो ॼण महाभारत जी लड़ाई असांजे रंधिणे में ई थी हुजे हाँ? चंबक त हिक प्लेट सॼी सवानी कान बचाई आहे अच्छा मुई सॼी क्रॉकरी भञी छॾी आहे छा सॼी हक़ ते थी मोई चयो त बासण अचनि त अची मलींदुसि हाणे त वञी अंदर ॾिसां पोइ कहिड़ो कारो करे आयो वेठो मां हिनखे कोन छॾींदुसि अरे बि डैडी सॼी क्रॉकरी हिक कलाक में कीअं वञी छॾी सॼी क्रॉकरी हिक कलाक में कीअं वञी छॾे ऐं जे मां सॼी क्रॉकरी 15 मिंटनि में वञी ॾेखारे त ओ डैड इट्स सिंपली इम्पॉसिबल इम्पॉसिबल त तूं मूंखे चैलेंज थो करी वञी ॾेखारे लॻाई थो शर्त लगी नौकरीअ खां पोइ पहिरें महीने पगार जी ॾिस फिरी त कोन वेंदे बिल्कुल न लॻी लगी हा त पोइ लॻी अरे 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 इहो छा पिया करियो हूअं त पाईअ ते ठाव ॾियो ऐं हाणे हीअ शर्तूं लॻाए पुट जी पहिरीं पघार बि विञाइजो ऐं घर जी सॼी क्रॉकरी बि वञिजो अरे हा नालायक पी के तो बेवकूफ पढ़ाई छो मुआ कुझु वठी कोन आहे छा मालिक ने ॻाल्हि ई न पुछो अरे ॻाल्हियूं त तोखां घणियूं ई पुछ पियो पर पहिरीं इन ॻाल्हि जो जवाब ॾे साईं जो पेट्रोल वारा स्ट्राइक ते आहिनि न पर यार तोखे पेट्रोल आणण लाइ कंहिं चयो साईं तव्हां त बस साईं पेट्रोल बंदि त टेम्पा ट्रकूं बंदि ऐं जे टेम्पा ट्रकूं बंदि त मार्केट में भाॼियूं अचण ई बंदि बस ॻाल्हि थी पूरी पर मुआ डबल रोटी ते वठी अची आ मालिक ने सभिनी ॻाल्हियुनि जो जवाब साॻियो ई आहे घटि में घटि अंडा त वठी अची हा अंडा काथो वठी अचां मुर्गियूं त स्ट्राइक ते आहिनि मुर्गियूं स्ट्राइक ते आहिनि हा
अरे बेवकूफ मुर्गियुनि खे कहिड़ी ख़बर आहे त हिंदुस्तान में थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते स्ट्राइक करे सघबी आहे कॾहिं मुर्गियूं हड़ताल कंदियूं आहिनि छा साईं जो बिजली वाला हड़ताल ते आहिनि न बिजलियूं बंदि त अंडा बि बंदि बिजलियूं बंदि त अंडा बंदि हा मुआ खोले समझाए न त बिजली जो मुर्गी ने अंडनि सां कहिड़ो वास्तो मालिकिणे अॼुकल्ह जूं मुर्गियूं बिजलीअ ते अंडा ॾींदियूं आहिनि बराबरि बराबरि हाणे जे बिजलियूं ई बंदि त मुर्गियूं अंडा वरी काथां ॾींदियूं इन करे मुर्गनि खे बि स्ट्राइक ते ई सम्झो अरे पर मुआ पैसा त वापस ॾे न मालिकिणे कपजी विया मुआ पैसा के कपबा मालिकिणे खीसो कपजी वियो हाणे जे खीसो कपजी वियो त पैसा वरी काथां हुजांव सही मुआ सत्यानाश हाणे मुंहिंजो देवालो ई कढी छॾे अरे तो जहिड़ा नौकर दादी प्रकाश मूंखे अलाए छा थो थिए हाणे मूंखे चक्कर थो अचे मूंखे संभाल अरे बाबा प्रकाश मुंहिंजे डॉक्टर खे त वठी अच जल्दी वञ हा अरे छोड़ा अरे बाबा वरी डॉक्टर खे छो था घुरायो अजायो ख़र्च सॼो कम मूं अकेले खे करणो थो पवे ऊंदा अरे ओ ऊंदा कोन ॿुधंदो सभई रुगो कननि में कपह विझी वेही खा रहा ऊंदा अरे अब हिते बीठो छा पियो करी ॾिसे कोन थो हेॾो गौरो सोफा मां अकेलो कीअं छोड़े सघंदुसि अरे हथ विझाया बा बाबा जल्दी कर न किथे हुआ अची न वञनि जल्दी कर बाबा जल्दी कर वरी छा थे जवान जुमान एतिरे में थकजी पए मां थकजी कोन पियो आहियां साईं पर गोशलो स्ट्राइक ते आहियां स्ट्राइक अरे पर तुंहिंजी स्ट्राइक खे शुरू थिए त पूरो हफ़्तो थियो अञा तुंहिंजी स्ट्राइक ख़तम कोन थी आहे छा जेसि ताईं मांजूं सभु घुर्जियूं पूरियूं कोन थियूं आहिनि तेसि ताईं लड़ंदो रहंदुसि ए गुरजो हिन जनम में त पूरियूं कोन थींदा बा त ॿिए जनम में वरी इहे ई गुरू कंदुसि अरे बा ॿियो जनम कंहिं ॾिठो आहे घटि में घटि ही जनम त क्या थोड़ा विञाए मां इंसाफ़ जे राह में कुर्बान थींदुसि भले 100 जनम ॿिया बि वठणा पवनि गुरू मञाए ई रहंदुसि अरे महात्मा गांधी जा शिष्य कॾहिं जोशीअ ॾस ॾिनो अथई त ॿिए जनम में बि तुंहिंजी मूं सां ई मुलाक़ात थींदी इहो त शास्त्र में लिखियलु आहे साईं त हिकु जनम जूं अधूरियूं आसूं ॿिए जनम में पूरियूं थींदियूं आहिनि हा अरे जोशी महाराज पंहिंजी इहा बक बक बंदि कर अरे ॿिए जनम में मां माकोड़ो बणजंदुसि त छा तूं बि माकोड़ो बणजी मुंहिंजो पीछो कंदो रहंदे बिल्कुलु साईं 84 लख जूणियूं आहिनि कंहिं न कंहिं जूण में तव्हां खां बदिलो ज़रूरु वठंदुसि मारे छॾे अलाए कहिड़ी बुरी संगत में थो रहे चङो आहे ॿ ॿियनि जूणियुनि में पाण ई पियो तो साम्हूं ॾींदुसि घटि में घटि हिन जूण मां त जिंदु छॾाए उथो बा उथी हथ विझाए चरबट सां अची पालो पियो आहे छा चयव अरे कुछ न बाबा कुछ न मूं पंहिंजो पाण सां बि बक बक कई उथी हथ विझाए छा अरे 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 मारे ठीक बक्ता बेवकूफा घट में घट बे जन्म ताईं त तस हिन ई जन्म में छो पियो ॿेर वञी साईं मां सायो करे थोरो ई भॻोमांव न मूं पाण ई पंहिंजो पेर सोफा जे हेठां ॾिनो छिलका मार पवई धनी
अड़ी ओ धनी वरी छा थियो तव्हां त सो साड़ी बधण बि कोन था ॾियो अरे बाबा ये साड़ी पोए पाइजे पहिरीं संभाल पंहिंजे हिन लाॾले खे धमकियूं ॿिए जनम जूं पियो ॾे ऐं ॿिए हिन ई जनम में पियो वञे हाणे बंदि बि करियो इहे ज़नाना रगड़ा हुननि जे अचण जो वक़्तु अची भरियो आहे अरे बाबा उहो ई त कमु पियो करियां पर ही सभाॻो बि त फुर्ती ॾेखारे न मां त घोंसलो स्ट्राइक ते आहियां इन खां वधीक तकड़ो कमु मां कोन थींदो मोआ आहीं तूं बकुल जो दुश्मन कॾहिं मारे कुटे शर्त मञाए बि आहिनि तो ई सिर ते चाढ़ियो अथसि न त ही मामूली नौकर ॾिसो मां मामूली नौकर कोन आहियां अरे न त तेजा स्पेशल नौकर आहीं उभमा करियो आहीं अरे हाणे तव्हां ई खणी मुड़ो कुझु शर्त खणी मञोसि मोआ तूं बि छॾ होॾ ॿुधाए कहिड़ा शर्त आहिनि सभ खां पहिरीं नौकरी ख़तम करण जो नोटिस वापसि वठो चङो वरितो वापसि ॿियो छा त पोइ ही जेको पुठियां पोस्टर लॻल आहे को हिकु पोस्टर लॻल हुजे त सम्झा न मोआ तुंहिंजो बदन त असुल म्युनिसिपालिटी जी भित पियो लॻे वो जंहिं ते नोटिस वापसि वठो लिखियल आहे हा उहो फाड़े फिटी करियो ऐं हिननि ॿियनि पोस्टरनि जो छा थींदो जीअं गुरू पूरियूं थींदी वेंदियूं तीअं उहे बि लहंदा वेंदा जल्दी कर न मोआ जल्दी लाए न ॿियनि जे साम्हूं इज़त लाराईंदे छा मञा तुंहिंजा सभु शर्त मञा हाणे अंदरि वञी कमु कर अरे तव्हां सभई मुंहिंजो ॾेवालो कढण ते संदरो ॿधी बीठा आहियो छा तव्हां त चुप करियो इहा टोपी त लाए मोआ इहा टोपी त हाणे हमेशह हिते ई रहंदी मालिकिण छाजे लाइ तव्हांखे इहो हमेशह यादि ॾियारण लाइ त मां वरी बि स्ट्राइक करे सघां थो अरे छॾे हल मोआ रुको वेंदी पक लॻाए वेठो आहीं वञ अंदरि वञी कमु कर वञ अरे मां छा कयां अरे मुंहिंजा भॻवान छो डैडी व्हाट हैपेंड मम्मी डैडी खे छा थियो आहे कुझु कोन थियो अथसि पर ही त सरी गॾु बेहोश आहिनि बेहोश वठो नंढा मालिक मुंहं में पाणी हणो अरे इहो छा थो करी सॼो सोफ़ा आलो करे छॾींदे पर मम्मी डैडी हीअं बेहोश ही पहिरियों दफ़ो त न आहे उन ॾींहुं बि त बेहोश थी वियो न हिन मोए हूंदे सभु शर्त मञाया अथसि इन करे थोरो सुस्त थी पियो आहे ओ डैड हिननि खसीस ॻाल्हियुनि ते दिलि हारे वेंदा त कमु कीअं हलंदो अरे तूं हुनखे खसीस का सोचई कम वक़्त जे हिक ई धक सां सॼा सारा 50 रुपया महीनो ख़र्च वधी वियो त छा थी पियो नौकरनि जा इहे नकरा त सहणा ई पवंदा उथो हाणे उथो न केॾो सारो पुट थो चयव उथो हुननि जे अचण जो वक़्तु अची भरियो आहे सुबुह खां वठी पिया तयारी करियो छोकिरे खां इंटरव्यू त तव्हांखे वठिणो आहे न अरे हा इंटरव्यू जी त ॻाल्हि ई विसरी वई हैं तूं हिते बीठी छा पई करी हां हिन साड़ीअ में उन्हनि जे साम्हूं ईंदी वञ अंदरि वञी साड़ी मटाए वञ ऐं पुट तूं मूं अंदरि हली हथ मुंहुं धोई कपिड़ा बदिलाए शाबाश ठीक है अच पुट अच पर ॻाल्हि छा आहे हेॾो सारो ॾगु अची थियो आई इहा कसीस ॻाल्हि बि नथो सम्झी दग ही वरी छा आहे साईं मां ॿुधायांव तूं त मोआ चुप कर का ख़ासि ॻाल्हि आहे अरे बाबा काई ख़ासि ॻाल्हि कान्हे महाराज बंसीलाल फोन कयो का पार्टी आहे पार्टी हा वंडरफुल कहिड़े होटल में अरे राम हो वाओ आई जस्ट गेट रेडी फॉर अ डांस चल न पार्टी जो नालो ॿुधे अरे खाइण पीअण वारी पार्टी ना है अबा कोई धणी पंहिंजी धीअ जे लाइ संग ॻोल्हण पियो अचे संग असां वटि आहे छा अरे 100 भेरा चयो थी मैं जे पूरी सिंधी ॻाल्हाइण न अचई त न ॻाल्हाईंदो कर ऐं हज़ार दफ़ा चयो थी मां त अॼुकल्ह जे ॿारनि सां एॾी ॾुखी सिंधी न ॻाल्हाईंदा कयो जो रहियल खुइल बि विसरी वञे नंढा दीवान संग न संग संग थींदा आहिनि इंसाननि जा ही मो हिकु ॿियो सिंधीअ जो उस्ताद मालिकिन जुमिलो त पूरो करण ॾियो नी चङो हाणे पोइ इहे वेही इहे सिंधीअ जा क्लास वठिजांइ पहिरीं पंहिंजो कमु पूरो कर जल्दी कर ऐं तव्हां ॿई अंदरि हली कपिड़ा मटायो हलो पहिरियां पुट जी छेगड़ो बणिजी न अचिजांइ छेगड़ो साईं मां कोन ॿुधायो हाणे हिन छेगड़े लफ़्ज़ जी माना अंदरि वञी पंहिंजी माउ खां पुछिजांइ वञो वञी कपिड़ा मटायो ऐं ॿुधो हा तव्हां बि अंदरि हली सनानु पाणी करे कपिड़ा पाए तयार थियो हलो हुननि जे अचण जो वक़्तु अची भरियो हा, हलो, तव्हां हलो, ख़बर ॻाल्हि विसरी हलो, वई छा हलो। हा हलो अरे ना हूंदा ठीकु आहे कर पटा खणी किचरे जे दॿे में विझी कर सॼे घर में किचरो करे छॾियो अथई पूरो मञाए पूरो मञाए
अचो श्री राम अञा हींअर विया आहिनि साईं विया आहिनि पर असांजी त अपार्टमेंट हुई साईं बराबरि हुई उहा ई हुई उहा ई हुई कहिड़ो हुई उहा ई साईं जंहिं तव्हां चयो मूं छा चयो Appointment, Daddy. Half educated. अच्छा अपॉइंटमेंट केॾा विया आहिनि अंदरि विया आहिनि साईं कपिड़ा पाइण अच्छा हैं त हिन महिल ताईं छा कपिड़नि खां सवाइ ओह नो ही किथे अची पहुता आहियूं हिन जो मतलब हूंदो चेंज करणो आहे डैडी हाफ एजुकेटेड ओह अच्छा चेंज करण तव्हां किथां पिया अचो साईं लंडन मां हा लंडन मां विलायत पहिरीं हूंदा सुठो मौक़ो अथई जे दीवान साहिब ख़ुशि हूंदा त तुंहिंजा सभई कार्ज थिया सूंदा साईं तव्हांजे टंगुनि खे ज़ोर पियो ॾियां लंडन खां पिया अचो तकलीफ़ पिया हूंदा अरे बाबा पंध कोन आया आहियूं तूं वञी हाणे अंदरि ॿुधाई त असां आया आहियूं अञा मालिक ने लड़ कोन कई आहे साईं इन जो मतिलबु अञा कपिड़ा कोन पाता हूंदव कपिड़ा कोन पाता साईं जे मां बि तव्हां सां विलायत रात तव्हांजी खूब शेवा कंदुसि उते नौकर कोन थींदा आहिनि हर को पंहिंजो कमु पाण ई कंदो आहे और को पंहिंजो कमु पाण ई कंदो आहे हा इएं कीअं हूंदो साईं जाते मालिक आहिनि ताते नौकर त हूंदा ई चयो मां डैडी प्लीज तुंहिंजी ज़रूरत थी त तव्हां टेलीग्राम कंदासीं ठीकु आहे मैडम टेलीग्राम जा पैसा भली मुंहिंजे पघार मां कढिजो चङो हाणे अंदरि वञी ॾिस तुंहिंजा मालिक उमेद न कपिड़ा पाए बीठा हूंदा ठीकु आहे साईं तव्हां आराम सां वियो मां अंदरि वञी जल्दी कपिड़ा थो पारायां कपिड़ा तो पाया हाफ एजुकेटेड लंदन से आया मेरा सेठ को सलाम करो स्टैंडर्ड ऑफ लिविंग कुछ पर तूं सभिनी जो सिंदर पंहिंजे सिंदर छो थी बैठी पाण खे ॾिसणो आहे छोकिरो शिकिल शबीओ सुठो आहे क्वालिफाइड आहे ऐं वॾी ॻाल्हि त ज़रे घटि बेरोज़गार आहे बेरोजगार छो सम्झाए त चुको आहे जेकर बेरोज़गार हूंदो त जल्दी पाण सां गॾु हलण लाइ तयारु थी वेंदो ऐं धीअ चाहियां थो त तूं शादी खां पोइ बि मूं सां गॾु रहे ऐं माफ़ कजो साईं उमेद त अचण में घणी देरि कान थी हूंदी ॾिस ख़ुशी राम जी देर त ख़ैर हा घणी कान थी आहे मूं बि ईअं ई सम्झो त का ख़ासि देरि कान थी हूंदी ॿियो साईं हे पुट तूं बि ऐं साईं असां अञा हाणे मां राणी पाणी तव्हां अञा पाणी बि कोन पीतो आहे कमाल आहे ऊंधा अरे ओ ऊंधा साईं हीअ अॼुकल्ह जा नौकर चओ साईं साईं अरे तोखां पाणी जो घुरियो कंहिं पाणी घुरियो साईं साईं जे एतिरो वाकुल कान अथई त ॿाहिरां को महिमान अचे त खेसि उञ हुजे न हुजे पाणी ज़रूर थी आहे साईं चुक मुंहिंजी हुई मूं नालो थे नालो ऊंधो नालो अथव साईं ऊंधो चल न नौकरनि सां पालो खपे तव्हां वियो साईं वियो महिरबानी हाणे वञो वञी महिमाननि लाइ कुझु थधे गरम जो बंदोबस्तु कर वञो साईं थधो या गरम या ॿई गॾो गॾु अधु अधु अरे ही छा के नंढड़ा ॿार आहिनि जो अधु अधु पीअंदा हाणे वञो पियो बाक़ी ॻाल्हियूं वञी पंहिंजी मालिकनि खां पुछजांइ वञो ए थोरो घटि ॿुधंदो आहे अच्छा साईं तव्हां दिल्लीअ में रहंदा आहियो न मां लंडन में रहंदो आहियां कंडन में रहंदा आहियो कंडन में न लंडन में लंडन लंडन में रहंदा आहियो साईं तव्हां पंहिंजो नालो कोन ॿुधायो उहो त ॿुधाए रहियोसि राणी वाह सुठो नालो आहे ॾाढो सुठो नालो आहे जहिड़ी सूंहं तहिड़ो ई नालो वाह ऐं साईं तव्हांजो नालो साईं उहो मुंहिंजो ई नालो आहे तव्हांजो नालो आहे मूं सम्झो कोन तव्हां राणी चयो न हा असुल आहे हिंगो राणी हा इंग्लैंड में वञी के थिया हिंगो के थिया राणी अच्छा हिन जो नालो क्षमा हा नेचुरली चङो ई जमा कयो हूंदो आहे ॿाहिरि वञण मां इहे ई त फ़ाइदा आहिनि ऐं किकी तुंहिंजो नालो जी जी मुंहिंजो नालो शमा आहे क्षमा तुंहिंजो नालो
पुट तूं सिंधी आई न हा त पोइ तुंहिंजो नालो शमा वाह वाह इहो बि सुठो नालो आहे ॾाढो सुठो नालो आहे साईं अॼुकल्ह सिंधियुनि में ॿाहिरां नाला रखजनि पिया तरक़ी साईं सिंधियुनि सुठी तरक़ी कई आहे हर खेत्र में हाणे धीअ जो नालो बि शमा हाणे अञा तुंहिंजी मालकिन छा वेठी करे भाई साईं चांहि वेठी काढ़े चांहि वेठी करे हा त तो छा वेठे कयो नंढे दीवान खे कपिड़ा वेपारा हाणे चांहि खणी थो अचां ठीक है जल्दी वञी चांहि खणी अचो वञो मूं छा चयो असुल सभु बोड़ो आहे मूं सुवाल हिकु पुछोमांसि त जवाब वरी ॿियो ॾिनई किकी तो छा पढ़ियल आहीं जी वो स्कूल एग्जाम पास कयो स्कूल पर तुंहिंजी उमिरि त 22 साल ॿार जो थींदी त पंहिंजा स्कूल में कॉलेज में न ऐं हिते इंडिया में त साईं हुते पढ़ाई जो तरीक़ो कढ़ाई अच्छा अच्छा त हाणे लंडन में बि कढ़ाई जो कमु सेखारींदा आहिनि माफ कजो अचण में जरा देर लगी वई हा। न काई ॻाल्हि कोन्हे मिस्टर खुशीराम ॾाढो इधरा वेठा हुआ कीअं वियो साईं वियो वियो भला मिस्टर प्रकाश अच्छे पियो तव्हां तेसि ताईं चांहि खणो बिस्किट त तव्हां खाधो ई न आहे न को पोइ अचे त पोइ गॾु था खणूं हाय हाय अची वियो साईं मुंहिंजो पुटु प्रकाश अच्छा अच्छा अच पुटु अचे रे रे पुटु रे आई चांहि थैंक्स तव्हां पियो मां खणा थो वियो साईं तव्हां इंजीनियरिंग पास कई आहे न हा प्लानिया मां अच्छा भला नौकरी वग़ैरह फिलहाल कैजुअल बेसिस ते हिकु फर्म में लॻो आहियां हीअ नौकरी बि ॾाढी सिफारिश सां मिली आहे मुंहिंजे निणान जे भाइट जे भाॼाईअ जो भाणे जो माणे जो अरे माणे जो हिन जी नौकरी सां कहिड़ो वास्तो हैं उनखे सरबाग कई त साईं इन ई ॻाल्हि जो असां वटि ॾाढो सुख आहे लंडन में असुल मौज लॻी पई आहे फौज साईं फौज त हिंदुस्तान जी बि ॾाढी बहादुर आहे ऐं कीअं न ओह अच्छा तव्हां लंडन में आया आहियो हा 25 साल अॻु हिंदुस्तान छॾे वञी लंडन वसाई आहे तई बि छो नथा किथे ॿाहिरि नौकरी करण जी कोशिशि करियो मुंहिंजी कोशिशि करण सां छा थींदो पंहिंजो मुल्क पंहिंजो आहे ॿाहिरनि मुल्कनि में इहा इज़त थोरी आहे साईं तई बि किथे नौकरी कंदा आहियो न छोकिरी न साईं भॻवान जी दया सां हिकु ई सिकी लॻो पुटु आहे नौकरी लाइ था पुछनिव तो भाउ अच्छा अच्छा मां साईं जीसीआर में होसि हाणे मिनिस्ट्रीअ में अच्छा अच्छा हा जीसीआर में त मां बि लंडन वञण खां अॻु में यानी हा कहिड़े सेक्शन में सेक्शन हा ओएडी ओएडी पर ओएडी में त मां बि होसि साईं दसो तव्हां मिस्टर हूंदराज गोराणी आ ऐं तई मिस्टर केबी टेक्चंदानी अरे अरे इन पुराणा यार निकिरी जाती है पर यार तू तो जर्मनी में वही ना बस यार किस्मत जी इंग्लैंड पहुंचायो अच्छा अच्छा भला हाणे ॻाल्हि पकी भाई तुझो पंहिंजो ॿार आहे पर अञा पूरी तरह सेटल कोन थियो आहे तूं उनजो फिक्र न कर इहो मुंहिंजो ज़िम्मो मां हिनखे पाण सां लंडन वठी वेंदुसि भाई तू ॼाण तुझो कम ॼाण ऐं असां ॿई हिते अकेला कीअं रहंदासीं हिकिड़ो ई त ॿार आहे 100 पखियुनि खां परे कढी छॾियूं तई बि भाभी अची इंग्लैंड वसाइजो असुल पैसो ई पैसो अथव हुते थोरो सो अकुल हुजे ऐं जेके में अकुल न हुजे त अरे अकुल जो ठेको त सॼी दुनिया में रुगो तो ई खयो आहे न
वियो ध्यान करो। हाँ इन्हनि जवाननि खे हिक ॿिए सां ॻाल्हाइण ॾियो अचो त असां हली अंदरे कमु अच्छा पर मां साफ़ साफ़ ॿुधाए थी छॾियांव मां पंहिंजे पुट खे विलायत वञणु कान ॾींदसि हैं? पाण में अकेला ॿुढा ॿुढी वे छा झांझ वॼाईंदासीं अरे पर मिस्टर राणी चवे थो न त असां ॿई बि वञी इंग्लैंड रही सघूं था तव्हांखे पीरीअ में पतो पवे कोन थो हिन उमिरि में पंहिंजो देश छॾे हली परदेस वसाईंदा पर भाभी देश परदेस अॼुकल्ह कहिड़ो आहे सॼी दुनिया गंढी पई आहे इंग्लैंड इंग्लैंड त पंहिंजो मुल्क पियो लॻे अॼुकल्ह जे ईअं हुजे हा त माण्हू विलायत मां हिंदुस्तान अची पंहिंजनि ॿारनि जा रिश्ता कोन ॻोल्हींदा उते ई अंग्रेज़नि सां रिश्तेदारी ॻंढे वेंदा अरे ही तो ॻाल्हाई छा पई कुझु पतो पवई थो सभु ख़बर अथव त्या वटि बि हिन ॻाल्हि जो जवाबु कोन्हे अरे धनी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध ईअं छो थी करे धनी अचो साईं धीरे धीरे सब कुछ ठीक थी वेंदो थोड़ो घबराइजी वई आहे अच्छा प्लीज अच्छा Excuse me, I think मूंखे सिंधी बि ईंदी आहे really wonderful. बुरो न मञिजो पर इंग्लैंड में रही बि तव्हां एतिरी सुठी सिंधी कीअं था ॻाल्हाए सघो सुठी त नथी चई सघिजे पर हले अहिड़ी सुठी सिंधी हिते हिंदुस्तान में सिंधियुनि जा ॿार बि कोन ॻाल्हाए सघंदा आहिनि ख़ुदि मूंखे पंहिंजे सिंधीअ ते कॾहिं कॾहिं शर्म ईंदो आहे दरअसल डैडी खे सिंधीअ सां ॾाढो प्यार आहे मूंखे उन्हनि ई सेखारी आहे अच्छा घर में हू हमेशह असां सां सिंधीअ में ई ॻाल्हाईंदा आहिनि रियली हा ऐं तव्हां पाणी पियो न हींअर अञा चांहि पीती ओह त चांहि खणो मुंहिंजे मम्मीअ जा वीचार त तव्हां ॿुधी चुका आहियो आई बेग योर पार्डन इहो ई त मां विलायत हलण जे ख़िलाफ़ आहियां तव्हां या तव्हांजी मम्मी मुंहिंजो मतिलबु आहे त मम्मी तव्हांजा पंहिंजा कहिड़ा वीचार आहिनि मुंहिंजा पंहिंजा वीचार कहिड़े थी सघनि था ॾिसो न मां माउ पीउ जो सिकीलधो पुटु आहियां अॼु ताईं माउ पीउ जो इकीलधो पुटु कोन ॿुधो आहे माउ पीउ जा सभु पुट सिकीलधा ई त हूंदा आहिनि मुंहिंजो मतिलबु आहे अकेलो ॿार हुअण करे मम्मी खे हिते छॾे तव्हां बिस्कुट खणो न थैंक्स पंहिंजे फ्यूचर लाइ इंसान देश छॾे परदेस घुमंदो आहे तव्हां त वरी बेता खां वधीक सुधरियल ऐं सुखे सदा में मुल्क में हली रहिया आहियो तव्हां त शायदि हिंदुस्तान में रहण जे ख़िलाफ़ आहियो त कंहिं चयो तव्हांजे ॻाल्हाइण मां ईअं लॻो मूं त पाण चयो त पंहिंजी ख़ुशीअ ऐं तरक़ी लाइ इंसान देश छॾे परदेस त पोइ तइ थियो शादीअ खां पोइ असां त हिंदुस्तान में ई रहंदासीं मूं ईअं कॾहिं चयो जी मूं सम्झो कोन तव्हां इंजीनियरिंग जी डिग्री कई आहे न चओ त डिग्री सर्टिफिकेट ॾेखारियांव रहण ॾियो सिर्फ़ु हिंदुस्तान में ई ओरिजिनल सां अटैच्ड कॉपी घुरंदा आहिनि तव्हां पंहिंजी घणी पघार ॿुधाई जी तव्हां कुझु पुछियो ईअं ई अकेडमिक बहस लाइ थी पुछां हीअं न कजो तव्हांखे हिते घणी पघार ॾींदा आहिनि 400 रुपया टेम्परेरी पोस्ट आहे लीव वैकेंसी ॾिसो न हिंदुस्तान में बेरोज़गारी डू यू रियलाइज त इन पघार में तव्हां पंहिंजो पाण अकेले खे बि कोन संभाले सघंदा हिन में तव्हांजो कहिड़ो ॾोह इहा त हिन देश लाइ शर्म जी ॻाल्हि आहे पर मां सदाईं 400 महीनो पघार ते कमु कोन कंदुसि वधि में वधि तव्हांखे हिते घणो पघार मिली सघंदो इट डिपेंड्स 2.5 हज़ारे ताईं वञी सघे थो हिननि मां त शायदि मिनिमम स्टैंडर्ड बि मेंटेन न करे सघिजे न वधंदड़ महांगाई जे ज़माने में स्टैंडर्ड जो डेफिनेशन विद वक्त मुल्क मुझे भरे पियो therefore इन करे मुंहिंजे डैडी जे वीचार मूजिबि तव्हांखे इंग्लैंड हली रहणु घुरिजे पर मुंहिंजे मम्मीअ जा वीचार त तव्हां ॿुधी चुका आहियो तव्हांजा इंडिपेंडेंट वीचार किथा आहिनि सोचो हुते ऐं हिते जे पघारुनि ऐं हालतुनि में केतिरो त फ़र्क़ु आहे पर इंग्लैंड में उते जा बि त इंजीनियर्स आहिनि पोइ मूंखे जो इंजीनियर करे रखंदा हर गुरु इंजीनियर ई छो हुते डिग्निटी ऑफ लेबर खे वधीक इंपॉर्टेंस ॾिनी वेंदी आहे
हर नौकरी में पैसो जाओ पर हिते हिंदुस्तान में भी त इंजीनियर्स खपनि। साढ़े तो क्वालिफाइड इंजीनियर्स के 400 रुपया पगार ते लीव वैकेंसी में पे रखन प्लीज सजो दुर्गो हिन रुखे बेस में विझाईंदा हिकु दफ़ो विलायत अली आज़माए त ॾिसो त पैसे में कहिड़ी न ताक़त आहे। कंहिं हद ताईं तव्हांजा वीचार सही आहिनि जेतोणीकि उसूल मां इहा ॻाल्हि मञण लाइ तयारु न आहियां। तव्हां बिस्किट खणो न। हेलो साईं अच्छा साईं अच्छा इहा ॻाल्हि सची आहे। हा का बि माउ पंहिंजे पुट खे एॾो पढ़िया मोकिलण लाइ तयारु कोन थींदी। भाई तूं पाण सियाणो आहीं पर तई ॿई बची जेकॾहिं इंग्लैंड वसायो त पोइ छो एतिराज़ थींदो कीअं मूंखे कोन्हे विलायत हलणो पंहिंजा पुखा छॾे हली धारनि जे देश में रहूं। पर भाभी असीं त धारिया कोन आहियूं न हा? ऐं उते जे चैन आराम जी ज़िंदगी बसि सुर्ग ई सुर्ग लॻो पियो अथव। पर पहिरीं प्रकाश खां त पुछो। हा हा असीं अञा हिते 3-4 ॾींहं आहियूं। हा। तंहिं विच में तूं ऐं शमा हिक ॿिए में हिलो मिलो पंहिंजा वीचार ॼाणण जी कोशिशि करियो। राइट राइट अॻे पोइ साईं रहणो त हिननि ॿिन्ही खे हिक ॿिए सां ॻाल्हाए न तूं उमिरि ईअं अथनि हैं? ख़ुशी राम ख़बर थी AGCR में उन शीला सां अरे यार चुप कर न बोलो मां आया वो थोड़ी बोली आए एॾा हैं ॾिठे तूं त असल घर में घुमणो विझण ते संदरो बची दी हां तूं त चवंदो हुई ॾाढो लजारो हुई। लजारो त हो भाभी पर चुप Damn tired. पर ॾाढो मज़ो आयो। It was marvelous. इंडियन में तो संग जेको दिल्ली जो रूप ॾिठो था तंहिं लंडन खे बि मात करे छॾियो। Really? हा त पोइ तय थियो शादी खां पोइ असां त हिंदुस्तान में ई रहंदासीं। डन। मूं ईअं कॾहिं चयो। पर शमा हा मूंखे त अञा बि शक आहे त मूंखे हिते वञण शर्त का सुठी नौकरी मिलंदी। उनजो तूं फिक्र न कर डैडी सॼो बंदोबस्त करे वठंदो। पर मम्मी डैडी उन्हनि खे त डैडी पहिरीं मनाए चुको आहे। त चइबो त सॼो बंदोबस्त अॻु में ई कयल आहे। हा खैर मुंहिंजी त दिलि अॻु में ई हुई पर सम्झी शमा मां विलायत हलण लाइ न मञां त वेरी सिंपल त मां हिते रहण लाइ तयार थी वञा। रियली हा आई एम सो हैप्पी। मूंखे ख़बर न आहे शमा त तुंहिंजा मुंहिंजे बारे में कहिड़ा वीचार आहिनि पर मुंहिंजो त लव एट फर्स्ट साइट जो केस आहे। आई लव यू शमा आई लव यू। तूं बि चओ न। मां छा चवां मां त तोखे ॾिसण शादी डिसीजन वठी चुकी आहियां। इज इट? आई एम सो लकी। मूं फ़ैसिलो कयो त मां तोसां शादी कान कंदसि। व्हाट? ॾिस न तुंहिंजे ऐं मुंहिंजे बैकग्राउंड में केॾो न फ़र्क़ु आहे। पर उहो त कुझु ॾींहं गॾु रहण सां दूर थी वेंदो। तूं वरी बि सोच मां सम्झां थी त मूं सोचे वरितो आहे शादी कंदुसि त तोसां न त सॼी उमिरि कहाणो वेठो हूंदुसि। ख़ुदकुशी कोन कंदे हाँ? घबराइजी वञ। ओह वरी चर्चे में बि अहिड़ी ॻाल्हि न कजां मुंहिंजी दिलि टुटी पवंदी। यू नटी उदाहरण में तूं छा ॾेढे खिले? खुश किया थी तो साईं मां त बा खुश पहुंचाए खिला मालिक खुश त नौकर भी खुश। चलो ठीक है वञी पहिरियों कमु कर। पंहिंजो ई कम पियो करियां साईं। हेलो साईं हेलो अच्छा साईं अच्छा हेलो हेलो अच्छा त इहो हाणे तय थियो। हा 2 ॾींहंनि अंदरि हा प्रकाश ऐं शमा जी शादी थी वेंदी। हा शादी बैदि पहिरीं मां ऐं शमा इंग्लैंड वेंदासीं हा ऐं उते वञी पहिरीं प्रकाश जी पोइ तव्हां ॿिन्ही जे वीज़ा जो बंदोबस्तु कंदासीं। ओके राइट राइट एब्सोल्युटली राइट पर पहिरीं प्रकाश ऐं शमा
पुछण जी काई ज़रूरत कोन्हे। हाँ हिननि जे मुंहं ते ई रायो लॻो पियो राइट राइट एब्सोल्युटली राइट। हाँ? पर पुट तू त विलायत वञण जे खिलाफ हुए। हीअं न पाया हाँ? सिर्फ आज़माइशी तौर एक्सपेरिमेंटल बेसिस ते वञी ॾिसण थो चाहियां। मज़ो आयो त वाह न त वापस। मां त वरी थी चवां तकड़ न करियो। भाभी तई हिकु दफ़ो लंडन पहुची त ॾिसो हिंदुस्तान वापसि वठण जो नालो बि कोन वठंदा। तालो अरे भाई तालो छो हणी हलूं हैं हलणो ई आहे त अॻो पोइ फ्लैट विकिणी करे हलंदासीं को वापसि थोरो ई अचिणो आहे। तालो न नालो चयो हैं? तो भायो वसूल मकान विकणी हलंदा ऐं जे वापसि अचणो पियो त कंहिंजे दर ते हली धिका खाईंदासीं। अड़ी शुभ बोल वापसि छो ईंदासीं पुट नुंहुं असां गॾु रही सुख माणींदासीं। मम्मी मां शमा खे पंहिंजो घर ॾेखारियां। सिधो सवाडो चई छो न तो त अकेला ई खपेव। मारो मां के तो बनाए चई मम्मी मां शमा के पंहिंजो घर ॾेखारियां। राइट राइट एब्सोल्युटली राइट। हाँ? हां मां वेतरी देर खां वेठी जाचां हाँ। अञा लंडन पहुता ई कान आयो त हाणे खां ई घर में अंग्रेजी शुरू कई अथव। तूं त असल कुझु सही कोन थी। वञ शमा पुट वञ पुट वञ। वञ ॿुधो उतो किथे आयो तो? ॿुधो न ॿुधो चयमि हेॾा अचो। हां हेॾा हा मां न हलंदसि तॾहिं तव्हां वेंदा। अड़े अब क्या पुछण जी ॻाल्हि आहे। यस तुंहिंजो रस्तो अलॻि मुंहिंजो रस्तो अलॻि। हाणे रस्ता बि अलॻि थी विया। फेरनि वक़्तु त अग्नीअ ते हथु रखी चयो हुआ बराबरि यार हाणे तूं पंहिंजो रस्तो अलॻि नथो करे सघीं। अरे कमाल आहे यार तू इंग्लैंड में रही करे नींद थो चई। अरे यार इंग्लैंड में रहिजे या ईरान में दिल त देसी रहंदी न कीअं। ऐं भाभी भाभी वरी तोखां सवाइ अकेलो कीअं रही सघंदी। झगड़ा करे सॼे हिंदुस्तान में बदनाम थियो आहे। हाणे विलायत में हली मशहूर थिजो। अरे छॾे ॾे मां यार त कान हलंदसि। कान हलंदी आहे? न अरे चरी हलंदी आहे कीअं न चरी तोखां सवाइ माउ बाण को कोन थी पवंदुसि। हाणे छॾे ॾे यार। हा ऐं तुंहिंजी मर्ज़ी हुजे त सुभाणे मुहूर्त कढाइजे। भाई तूं पाण मालिक आहीं सॼो बंदोबस्त तोखे ई करिणो आहे। उन पाण त ॼाणी बणजी अची वे। उनजो तूं फिक्र न कर शादी करे शमा ऐं मां बसि। इहा चङी ॻाल्हि थी। शादी खां पोइ छोकिरी ने पंहिंजे घोट सां रहे न सावरनि सां। ॿाहिरनि सां अड़ी ॿाहिरनि सां छो रहे। सावरनि सां थी चवां तो भायो वसूल। भाभी थोरनि ॾींहंनि जी त ॻाल्हि थींदी उन खां पोइ तव्हां ॿिन्ही खे अची लंडन वसाइणी आहे। साईं 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 हिकु मिंट उथो त। मोआ तोखे वरी कहिड़ो जिन लॻो। मालिक तव्हां न पुछो नी। साईं हिकु मिंट उथो हिन में हथु विझाए। अरे भाई ॿुधाए त सही आख़िर ॻाल्हि छा आहे। साईं धारे जे अॻियां इहे ॻाल्हियूं न कबियूं आहिनि। पर मोआ हाणे ही धारे रहे ई किथे आहिनि। तुंहिंजो उदाराम ॾिसो मां पोइ वरी न चइजो। अरे उदाराम ॿुधाए मूंखे खणी धारियाई वरी हाणे कहिड़ी आहे। हां साईं पाड़े वारनि वापसि घुरायो आहे। वापसि घुरायो आहे। हा सोफा सोफा हा वॾनि महिमान आया आहिनि। ए टुटई मोआ ये ॻाल्हि सभिनी जे साम्हूं चए पियूं आहिनि। मार्केट मां त पहिरीं तव्हांखे चयो त सभिनी जे साम्हूं कीअं ॿुधायां त ही सोफा सेट पाड़े वारे घर मां उधारो न लाइ। हाणे असांजी पते ई वादी करे छॾिया। वाह भाई वाह। वाह भाई वाह शान जिंदगी में। अरे अरे भगवान अरे तौबा वाह अॼु दीवान साहब खे अलाए छा थियो आहे। न का रंभ न रड़े न वाको हूअं त अचण सां त ॾाढी न ईंदो आहे। मूंखे बि ॾाढ़ा खाइण जी आदत पइजी वई आहे। दीवान साहब सुख त आहे न साईं।
दीवान साहब तबीयत तो ठीक अथव न? हीरा वारे जा 47 रुपया साईं ॿुधो कोन हुया? अरे ॿुधंदो छो न? त पोइ जवाब छो न ॾियो? साईं डॉक्टर खे सॾु करियां? चो सचमुच तबियत ख़राब करणी अथई पर साईं डॉक्टर त दवा ॾेई तव्हांजी ख़राब तबियत ठीकु कंदो ऐं गॾो गॾु पिल्लू ॾेई चङे भले माण्हूअ खे बीमार बि करे छॾींदो अबा तुंहिंजे सम्झ में इहा ॻाल्हि ईंदी कान अंदरि वञी पंहिंजो कमकार कर आहीं छड़ो छाण हुजनि के दर ते गायूं ऐं गाबा बदल गायूं गाबा साईं तव्हां त ॻाल्हि खे हिकारी मुंझाए छॾियो अॼुकल्ह गायूं ऐं गाबा केरु ॿधंदो बाज़ार में खीर जाम सरकारी खीर बि अणमायो पियो मिले अबा तूं न सम्झ हाणे अंदरि वञी पंहिंजो कमकार कर वञ हीर वारे जा 47 रुपया गैस वारे के ॾियां 71 ठीक 52 रुपया गैस मुंहिंजी पघार पानी पियो साईं गैस वाले जा 52 सीधे वाले जो खर्चो महीने जो 170 ऐं लॉन्ड्री जो बिल 44 रुपया छा खपई अबा कुझु बि न साईं कुझु बि न अरे त पोइ हिते मुंहिंजो पाछो पणिजी करे त न बीठो रहो अंदरि रंधिणे में वञी पंहिंजो कमकार कर वञ अॼु कमु पुॼंदो ई कोन साईं छो तुंहिंजी तबियत बि ख़राब आहे छा तबियत त ठीकु आहे पर दिमाग़ ज़रा मुंझियल आहे अरे दिमाग़ अथई या सुट जी लीलड़ी जो मुंझी वियो अथई लीलड़ी साईं तव्हां जेकी ॻाल्हाईंदा आहियो पंहिंजो अधु त सम्झ में ई कोन ईंदो आहे अरे हेॾा तोखे कहिड़ो अधु सम्झ में कोन आयो गायनि ऐं गाबनि वारो अधु साईं जेसि ताईं शादी कोन थी अथई न तेसि ताईं सम्झ में बि कोन ईंदे सम्झे हाणे अंदरि वञी पंहिंजो कमकार कर ऐं इहो गायनि ऐं गाबनि वारो अधु मुंझियल ई रहण ॾे वञ अरे ही त हिसाब ई मिली वियो हाणे मां रुपया खीर वारे जा 52 रुपया गैस जा 167 रुपया बनिए 100 वठो साईं अरे तूं छो तो खिली ईअं ई पर चङा भला माण्हू त ईअं ई न खिलंदा आहिनि ॾिसां थो तव्हां बि मूं वांगुरु हिसाबनि में कचा आहियो तोखे कीअं ख़बर पई मां बि ईअं ई पिनिसिल फिटी कंदो हुअसि बेवकूफ़ मां घर जी बजट पियो ठाहियां वाधायूं हुजनि साईं ॾाढी ख़ुशी थी वाधायूं छा जूं वाधायूं साईं ठाहिण जूं कुझु न कुझु त ठाहियो पिया न हूअं त अॻे मूं रुॻो तव्हांखे डाईंदो ई ॾिठो आहे अरे खॾ मुंहिंजो ॾे वालो निकिरी वियो आहे ऐं तूं साईं उहो बि ॾाढो सुठो थियो छा मतिलबु साईं को न को कष्ट त निकिरी वियो न ॾे वालो निकिरी वियो न त ॿेड़ा ई पार अरे बेवकूफ़ हज़ार भेरा चयो थी मैं जे पूरी सिंधी ॻाल्हाइण न अचई त न ॻाल्हाईंदो कर जे ॾे वालो निकिरी वञई त ॿेड़ा ई पार चाय पीअंदा साईं न हाणे दर में हिते मुंहिंजो हिसाब तंग कयो बीठो आहे अॼु पहिरीं तारीख़ आहे साईं अबा सरकारी नौकरी वारे खे इहा ॻाल्हि यादि ॾियारण जी काई ज़रूरत न आहे हू त पहिरीं तारीख़ जो इंतज़ारु 15 तारीख़ खां ई कंदो रहंदो आहे पर हिकु ॻाल्हि न विसारिजो साईं अरे अबा अॼो के ॾींहुं त सभु ॻाल्हियूं विसरी वेंदियूं आहिनि पर अॼु विसरण कोन ॾींदुसि
पूरा 3 महीना थी आहिनि तव्हांजी शेवा कंदे का मुफ्त में त कान कई अथई पर साईं 3 महीननि खां पोइ पघार त वधाए ॾियणी पवंदव न छो कंहिं हकीम ॾस ॾिनो अथई इहो त रूल आहे साईं हैं? 3 महीननि खां पोइ हो थींदो आहे उन खां पोइ नौकरी पकी थींदी आहे ऐं पघार बि वधंदी आहे अरे ये का फैक्ट्री या फर्म कोने जो 3 महीननि खां पोइ तुंहिंजो हो प्रोबेशन पूरी थिए ऐं पोइ नौकरी पकी थिए ऐं पघार वधी मिलई बुझे साईं पघार त वधाए ॾियणी ई पवंदव हिन वक़्तु त पघार वधाए कोन सघंदो साहिबा त पोइ लाचार लाचार छा कने नौकरी छॾींदे न वञ दर खुले पियो अथई वञ न साईं हाणे अहिड़ी पकी नौकरी छॾे काॾे वेंदुसि अची वई न सही रात वञ अंदर वञी पंहिंजो कमकार कर वञ त ठीकु आहे हाणे पंहिंजी स्ट्राइक चालू कहे न वरी उहा ई गुआ थी इन करे नौकरी ते कोन रखियो थी मैं हाणे वञ अंदर वञी पंहिंजो कमकार कर ऐं मूंखे हिसाब मिलाइण ॾे तुर ॻाल्हि ते स्ट्राइक करणु शुरू कर मुंहिंजे बारे में कहिड़ो फ़ैसिलो आहे साईं हिन वक़्तु त पैसा वधाए कोन ॾेई सघंदोसीं बाबा त ठीकु आहे हर महीने पघार वधियल खपे 3 महीननि खां पोइ प्रोबेशन पूरी थियल खपे नौकरी पकी थियल खपे पघार वधाए खपे हिते मां पंहिंजी पघार मां मुंझो पियो आहियां हेॾा तव्हां अची विया आहियो छा अञा ताईं कपिड़ा कोन बदलाया अथव ॿुधो कोन था छा अरे ॿुधां छो नथो तुंहिंजूं रड़ियूं त सॼे पाड़े खे ॿुधण में आयूं हूंदियूं त पोइ जवाब छो नथा ॾियो अरे कहिड़ो जवाब ॾे चे ॿुधो अची विया आहियो छा अचण खां सवाइ हिते वेठो हुजां कपिड़ा कोन मटाया अथव छा अरे जे मटाया हुजनि हा त हिननि कपिड़नि में नज़र अचे हा छा तो भायो असुल तव्हां सां त असुल ॻाल्हाए फासी थो वञे हेॾा वार त ॾिसो अरे बाबा वरी कंहिंजा वार ॾिसां हाणे हिन उमिरि में वरी घणा वार ॾिसंदो अरे बाबा अञा त ॾिसी घणा ई सघां थो पर हिननि पैसनि हाणे मुंझाए छॾियो आहे पैसा करे अची मुंझायो हेतिरो तो ईश्वर ॾेव ऐं ख़र्च जी ॻाल्हि न कजे अञा तुंहिंजे पुट जी शादी जा बिल भरे पूरा कान कया अथमि है हाणे केड़ी सा रोज शादियूं करियो तव्हांजो न बस पुॼे त छोकिरे खे चड्डीअ में ऐं छोकिरीअ खे स्विम सूट में वेॾीअ ते विहारियो हा चओ जीअं खपे तीअं चओ ऐं जानी मारा अधु राति जो घर वञी बाहि ॿारे न अड़ी कमाई त ख़बर पवई न हा भई वाह भईअ जी त चिलकी पई मसे अखियूं खुलियूं अथव एतिरो वक़्तु त ॼण निंड में ई थे ॻाल्हायव मन इहा ई त ॻाल्हि आहे जॾहिं पघार मिलंदी आहे न असुल मतियूं ई मुंझामी वेंदियूं आहिनि जेतिरी घणी पघार ओतिरी वधीक मौज त पोइ पुलिस सरकार खे लिखी ॾियो न त तव्हांजी पघार हर साल वधाइण जे बजाए घटाईंदी वञे पोइ बि ताड़ी वॼाइजो चङो हाणे छॾ हिन ॻाल्हि खे हेॾा मुंहिंजे घर में अची वेह ठहियो 29 ॾींहं वेड़ो ऐं हिकु ॾींहं जे प्यार हाणे छॾ बि इहे ज़नाना रगड़ा हेॾी ॿुढी थी वई आई सभु अञा उहा पुराणी आदत कान ॿुढी थिए मुंहिंजी जुती अञा हाणे त पुट परणायो अथमि अरे पुट परणायो अथई को पाण खे त कोन परणायो अथई न ॻाल्हायो छा पिया भॻवान तव्हांखे वॾी उमिरि ॾे चेरी त मां तोखे वरी कहिड़ो ॾेखां बणजण ॾींदुसि भई ॾेढ खणी निहारण जी हिमत त करे हाणे थुक फिटी करो जॾहिं पंहिंजी सारा कंदा आहियो ॿिए ॾींहुं ठक किरिया पिया हूंदा आहियो अरे उहा त जवानी जी नज़र लॻंदी हुई न त हाणे हिन उमिरि में छा छो मां तोखे वरी छा थियो कोई सिर ते चाढ़ियो अथसि चवे थो वरी पघार वधाए ॾियो मां अञा 2 महीना मस थिया अथई मालिक 3 महीना थी विया आहिनि त छा थी पियो तुंहिंजे मालिक जी पघार सरकार साल में वधाए हिकु दफ़ो ऐं तोखे साल में 4 दफ़ा पघार वधाए ॾींदासीं घणी पघार वधल खपई इहे त जेतिरी घणी वधाए सघो ओतिरो सुठो पर घटि में घटि 3 महीननि में 10 महीनो त वधाए ॾियो मोआ जेकी ॻाल्हि आई तो समझी वठो ख़बर अथई त तुंहिंजे मालिक खे साल में घणा रुपया वधीक मिलंदा आहिनि अरे बस कर हेॾो वॾो ऑफिसर अरे हाणे चुप कर मर्द जी सच्ची इंक्रीमेंट कॾहिं कंहिंखे ॿुधाइबी आहे छा हैं अजाई बेइज्जती बुझे साईं
पगार त वधाए ॾियणी ई कोन अथव हाणे पूरत नथी पवे छड़े चांड जी पूरत नथी पवे त मोआ ॿारनि बचनि वारनि जो छा हाल हूंदो त छा सदाई सिंगल ई रहंदुसि डबल कोन थींदुसि तूं शादी कंदे छो मां माण्हू बनणो लॻा छा अरे अबा चो तो पंहिंजे सुखी जीवन में ज़हर मिलाई सुख शादीअ सां ॿियो ॾींहुं काट रात त पासा वराईंदी थी गुज़रे न साईं अरे अबा शादी खां पोइ त ॾींहुं ऐं राति ॿई पासा वराईंदे गुज़रंदे तव्हां छो था जलियोसि तव्हांजे करे ॾेह जान में शादियूं कोन थींदियूं छा खाई ॾिसे इहे बि लॾूं मालिकड़े चवंदा आहिनि शादी आहे दिलीअ जा लड्डू जो न खाए त बि ॿियो पछताए पोइ छो न खाई करे पछताइजे ठीक आहे शादी कर त पगार वधाए ॾिबे ठीक आहे पंहिंजी स्ट्राइक बि ख़तम पर मोआ हेॾा का जाइ ॻोल्ही अथई जोइ खे रहाईंदे किथे वाह मालिकड़े जाते उथो रहंदो ताते उथी छा चई साईं असांखे रुॻो हिकु खटाई त वधीक खपंदी ऐं पोइ जॾहिं ॿार बच्चा थींदे तॾहिं घर में रुॻो खटू ई खटू में हुन ज़मीनियूं पाण वटि जॻह न आहे अबा के नौकरी करणी हुजे त कर न त वञी ॿियो को घर ॻोल्ह वञ हाणे हेतिरी पकी नौकरी छॾे केॾां वेंदुसि साईं हाणे त पगार बि हिते ई वधाइणी आहे शादी बि हिते ई करणी आहे ऐं ॿार बच्चा बि हिते ई ॼणणा आहिनि ॾिठे इहे अथई अॼुकल्ह जे नौकरनि जा करतूत तव्हां त हरू भरू ॻाल्हि खे अटकी था पओ अॼुकल्ह नौकरनि जा नखरा आहिनि अरे पर कंहिं डॉक्टर ॾस ॾिनो अथई त घर में नौकर रख ठहियो हाणे माण्हू चवंदा पुट विलायत वियो अथसि घर में हिकु नौकर बि नथा रखी सघनि अरे पुट खे विलायत मोकिले त फाथो आहियां ॾिसो तव्हांजी इहा ॻाल्हि मूंखे असुल कान थी वणे माण्हुनि जा पुट विलायत वञनि त लॾूं विरहनि ऐं हिते फास लॻी पई आहे पर मां थो चवां लिखी अथई का 3 महीननि में चिठी हितां वियो त कहिड़ा वाइदा करे वियो ज़रूर काई मजबूरी हूंदनि हूअं तव्हांजो सेण त ज़रूर ख़त लिखिया हा मूंखे त चयई महीने अंदरि तव्हांजी बि वीज़ा मोकिलींदुसि वीज़ा मुई पंहिंजे खीसे मां कढी मोकिलींदो चङो बाबा तूं अंदरि वञी पंहिंजो कमकार कर ऐं मूंखे हिसाब मिलाए ॾे वञ तव्हां त खुटे वाणे वांगुरु मयूं अचण वेही था रहो ॿुधो तव्हां लंडन में तार छो नथा करियो छा चए तार अरे तार नथी नेणूअ मां जो न्यापो थियो जे तार छो नथा करियो ख़बर अथई घणा पैसा लॻंदा आहिनि तार ते त पैसा छा चटण लाइ थींदा आहिनि अरे पर अॻे बि त तारूं करे चुको आहियां ॾिनो अथई को जवाबु इहे कशा वञी ॿियनि सां आणो तव्हां ऐं तार सच तो चवां त नी मां छा पी न आहियां अरे ॿाहिरां वेठो रड़ियूं घिरियां त हिन जो मतिलबु इहो न आहे त मूंखे पंहिंजे पुट जी चिंता ई न आहे हाणे त मां बि पियो सोचियां त अजायो प्रकाश खे मोकल ॾिनी ऐं जॾहिं मूं चयो तॾहिं ॿई पीउ पुट हिकु थी बीठा हुआ मूंखे त ई खरी ॼण खाइण थो अचे सच आहे धनी असां पिनी ॿुढनि लाइ त ॼण वक़्तु काटण ई मुश्किल थी पियो आहे तव्हां त वरी बि मर्द आहियो ऑफिस में निकिरी था वञो मन बीह पवंदो हूंदव पर मां हिते चइनि दीवारुनि जे अंदरि अकेली वेही छा कयां मुंहिंजा ॾींहं कीअं कटंदा हूंदा थोरो पैसे जे लालच में पुट खे पर्दे न चओ धनी ईअं न चओ हरू भरू एतिरो किरियल कोन आहियां सोचींदो होसि प्रकाश सुठी नौकरीअ खे लॻंदो त हुनजो आईंदो सुखी गुज़रंदो अॼुकल्ह पैसे खां सवाइ कुझु कोन थो थिए हिते हिंदुस्तान में त तूं नौकरियुनि जा हाल ॾिसी पई कहिड़े कम जी थी अहिड़ी सुठी नौकरी बुढ़ापे में पुट जो सहारो रहंदो आहे उहो सहारो बि तव्हां
कौन तू दासुल हथ तो ये जी पैसे के पुठिया पे आई नालो सो धनी अथई पर धन जो कदुर बिल्कुल काना थई धन धन पण छा घरे वधी वेंदा अरे पर तू समझी छो नथी हू भई उते लंदन में ऐश कंदा हूंदा होटलन में क्लबुन में डांस कंदा हूंदा हाँ मुखे साफ नजर अची रहियो है शमाए प्रकाश लंदन जे मशहूर एल्बर्ट हॉल में अंग्रेजी ऑर्केस्ट्रा जी तो मधुर धुन ते नाच नची रहा है हाणे वञो खणी फोन करे कयो ठीक है दनी छे तू चई थी त खणी मम्मी हाँ मां बड़ी डिठे जो सुपना पे दिसा हे लगो दिए क्षमा से दकदी हुजे मॉम हम छा सब पे समय हुजे उदा ओदा चेरी तो के भ्रम थियो आए अरे जल्दी कर भाई अरे विखे खणो भाई इतने में त गिंडी सड़ी रखती वेंदी हां साईं बाहर को छोकरो बीठो आहे टैक्सी में सामान पियो लाए मम्मी के क्षमा क्षमा पुटे तू हिते किए पुटे अरे क्षमा पुट तू इते अकेली प्रकाश कोन आयो छा प्रकाश किथे आए प्रकाश किथे आए ओ मम्मा मूंखे भी गाना ॾियो न प्रकाश है टैक्सी में सामान पियो लाए हां प्रकाश आयो आहे हाँ। हे गुरु बाबा तुंहिंजा लख लख शुक्र ॿुधो अणा जा 2.5 रुपया त कढिजो हे प्रकाश पुट अच 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 पुट अरे चिट पुट चिट शाबाश पुट वे पुट दे वे मंजा पुट को खत पट में कोन लिखव मां पी के तमासली विसारे वे पाए छा ॿुधायां मम्मी खत पटे जी ॻाल्हि सॼी ॻाल्हि ॿुधंदी आहे त खत पटे जी ॻाल्हि ई विसरी वेंदे चङो चङो पोइ वेई तव्हांजा किथा ॿुधबा पहिरीं हथ मुंहुं धोई चांहि पाणी त पीओ हा, हा। मुंहुं ई सुकी विया अथव हिन अमड़ा खे वरी छा थियो आहे ॿुधाराम टंग वंग में सूर थी जा वरी स्ट्राइक जो बूसवार थियो अथसि चइबो त लड़ाई अञा चालू आहे सच मम्मी हिंदुस्तान जूं इहे ॻाल्हियूं हुते घणी यादि ईंदियूं हुयूं छिका अचे त स्ट्राइक ज़ुकाम थिए त स्ट्राइक चङो तव्हां ॿई वेही पीउ सां ॻाल्हियूं कयो त मां दरुदे खे चांहि ठाहिण लाइ चई अचां सुकी ठोठ थी विया आहियो माण्हुनि वटि लंडन में खाइण लाइ कुझु हो या न हाणे तव्हांजे प्यार जी खुराक मिलंदी त सिहत वरी ठही पवंदी मम्मी मां अचां थी पर पुट मूंखे त अञा बि पूरी ॻाल्हि सम्झ में कान आई बस डैडी छा ॿुधायां ॾाढी मुश्किल में पइजी वियासीं हैं लंडन जी हीथ्रो एयरपोर्ट ते मुंहिंजे पासपोर्ट ऐं वीज़ा में ख़राबी हुअण जो बहानो करे रोके विया पर पुट मिस्टर राणी एयरपोर्ट ते कोन आया छा हू न्यू जर्सी वेलो आहे उन्हनि जी शेड्यूल फ्लाइट कैंसिल थी वई हुई इन करे ॿिए ॾींहुं पहुता अड़े त खणी फोन करी ना हुन ॾींहुं वरी सॼे इंग्लैंड में पोस्ट वारनि जी स्ट्राइक थी अशल कारो मुंहुं थिएनि हाँ पुट पोइ पोइ छा हली विया कॉन्सेंट्रेशन कैंप में साईं जीअं त कल्याण कैंप आहे किंगसवे कैंप आहे तीअं हितां जे जेल खां बि ख़राब सम्झ हाय हाय हेड़े गुल खे खणी मारे जेल में विधो तॾहिं त मोहन खे हिंदुस्तान मां भॼाए कढियो न अरे चङो थियो जो वक्त पे भॼी विया न त तोखे ॾिसी अहिड़ो भॼना जो सुलह मोट बस कोन अचे हा हाँ पुट पोइ छा थियो ॿिए ॾींहुं ॾाढी विया सॼो बंदोबस्त करे हिननि खे घर वठी आया हाँ हाय मामोस हेड़े गुल
विल खे खणी मारन जेल में मिलदो कोई विला थी किदा जुट मां सत्य को वन्या पुट पर पुट कोई का नौकरी भी मिले या न नौकरी तो जाम डैडी पर का ढंग जी मिले सान मतलब त जीअं मां इंजीनियर आहियां त मूंखे इंजीनियरिंग सान उते त ईअं था सम्झनि त हिंदुस्तान में सभु घणो करे होटल जो बेड़ो या बस जो कंडक्टर बणजनि था अचनि मोहन जी कल्ह अची थड़ी आहे इंजीनियर के बणाईंदा बस जो कंडक्टर या होटल जो बेड़ो वॾी ॻाल्हि उते ॼण असांखे घटि राज्य पिया सम्झनि घट जाते उते भी छुआ छूत यानी तो छुदारो मतलब त साॻी लियाकत ऐं साॻे उहिदे लाइ अंग्रेजुनि खे असांखां पघार वधीक असांखां सहूलियतूं वधीक को अंग्रेज असांखे गॾु रहण न ॾे अंग्रेजुनि जा पाड़ा अलॻि ऐं हिंदुस्तानियुनि जा पाड़ा वरी अलॻि पर पुट तू त शमाने जे घर रहंदो है ना ई त उते रट लगाए वेठो त सावरे घर रहणो न आहे केतिरा ॾींहं रही सघिबो पर पुट जे नौकरी में पगार सुठी थी मिले त पैसो ई सभु कुझु न आहे डैडी को बि इज़तदार हिंदुस्तानी अहिड़ियुनि हालतुनि में उते रहण पसंदि कोन कंदो पर थोरो घणो फ़र्क़ु त हर कंहिं मुल्क में थींदो आहे बराबर असां वटि त ईअं न आहे असां त ॿियनि मुल्कनि जे माण्हुनि खे संदनि लियाकत ऐं आज़मूदे यार पैसा ऐं सहूलियत ॾींदा आहियूं असां पाण महिमाननि जो आदर वधीक सत्कार कंदा आहियूं ओए त साईं पंहिंजो विलायत चलण जो प्रोग्राम कैंसिल ना मां तू जरूर वञजे पंहिंजी उन जोए खे बि वठी वञजे जंहिंजी खट असांजे घर में ते विझे उते वञी अंग्रेज़नि जो सिर खपाइजे पर पुट मिस्टर राणी कौन आया छा ऊबा आहिनि किथे है त पंहिंजे घर विया इजो आया हां हर लॻे तो अची विया हां ये डैडी Ah. अच्छा Hello, everybody. अच्छा साईं अच्छा 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 वियो साईं वियो के साईं खुश चाक चंगा भला त आयो न तव्हांजी महिरबानी आहे अच्छा अच्छा त साईं आके तव्हां बि वापसि हिंदुस्तान अची जा त मां चाहो त अकेलो वही झांझ वॼाया छा पर बाक़ी थियो छा तव्हां त देश छॾे पैसा कमाइण लाइ भाभी पैसो हूंदो आहे माण्हुनि लाइ जेकर उहो पैसो ई माण्हू खे खाइण अचे त पर साईं तव्हांजो त पंहिंजो सुठो कारोबार पिया हलियो न ऐं सुठे कारोबारी खे धोई बीबो 25 साल अॻे पंहिंजो आखेरो छॾे वञी ॿियो आखेरो अॾण जी कोशिशि कईसीं जी त जीअं ईंदड़ पीढ़ी सुख जो साह भरे सघे औलाद हिकिड़ी धीअ साई हली आई हिंदुस्तान त मां उते छा पैसे खे वेही चकियां सुठो कयो साईं हाणे त मां बि इहे पियो सोचियां त दुनिया में पैसो ई सभु कुझु कोन आहे शुक्र आहे मथे मथे अकुल आयो अथव तूं ख़्यालु न कर पुट पाण ॿई गॾिजी हिकिड़ी इंजीनियरिंग फर्म खोलींदासीं तुंहिंजी लियाकत ऐं मुंहिंजो पैसो माफ़ कजो साईं तव्हांजो पैसो मुंहिंजे जीअरे छो मुंहिंजो पैसो कॾहिं न मिलो हाणे मूंसां विढ़ण छॾिव त वरी पंहिंजे सिर सां था विढ़ो विढ़ण जो त भाभी नंढे हूंदे हो यार चङो हाणे ॿुध मां पंहिंजो पैसो पंहिंजे धीउ खे थो ॾियां हा तूं पंहिंजे पुट खे छो क्षमा मुंहिंजी धीअ न आहे छा जो तूं हुनखे पैसा ॾे अरे बाबा इन हिसाब सां प्रकाश मुंहिंजो पुट कोन थियो छा हाणे ॿई ॼणा बस में करियो मोआ तूं अंदर खाइण पीअण लाइ कुझु वञी ठा हिते ईअं बुत बनो न बीह हिन महाराज खे वरी छा थियो राइट ते आहे पगार वधियल खपेसि त वधाइजोसि न भाभी अॼु त ॾाढो ख़ुशी जो ॾींहुं आहे तुंहिंजी पगार डबल न साईं ये आराम जी पगार कोन वधाईंदुसि पाण खे त रुगो 10 रुपया महीनो वधीक खपनि 10 रुपया हा। हा ॾिना साईं पगार डबल करे ॾियण खां त 10 रुपया ॾियण वधीक सस्तो न त ठीकु आहे हाणे पंहिंजी स्ट्राइक ख़तम हाणे तव्हां सभई कपिड़ा लायो कपिड़ा लायो मोआ मत जी कुतीअ थई ॻाल्हाई छा पियो मालिकणे सनान लाइ पाणी गरम थी वियो हूंदो तव्हां सभई कपिड़ा लाइ सनानु करियो त मां तव्हां सभिनी खे खाइण लाइ तयारु कयां हा अरे एॾा इहो वड़ी चओ छा चए साईं तव्हां सभई कपिड़ा लाइ सनानु करियो हा एजुकेटेड त मां तव्हां सभिनी खे खाइण लाइ खबरदार जो वरी ग़लत सिंधी ॻाल्हाए थे